बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु सभो ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियूं था त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो पहर ऐं सुबुह जे पहर जे लाइ हमेशह मां चवंदी आहियां त सुबुह जो पहर नो डाउट ॾाढो ख़ूबसूरत पहर थिए थो। अच्छा, हिन प्रोग्राम में सहकार बि मौजूदु आहे, सो जिन जो सहकार मौजूदु आहे पहिरीं उन्हनि जो ज़िक्र कंदा हलूं था। सोना जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे सुबुह मेहरान प्रोग्राम में। सोना सां ई आहे कामयाबी या इनामी हिकिड़ी स्कीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोंड, सोना यूरिया नीम कोंड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रेच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर, मोटरसाइकिल, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन खां अलावा बेशुमार क़ीमती इनामात। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं जून जो महीनो आहे। जून जी महीने जीअं चई सघूं था त हाणे न पुॼाणी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाण मिड में त न आहियूं, हाणे पुॼाणी जी तरफ़ वञूं पिया। जून जो महीनो ऐं जुलाई जो महीनो एजुकेशनल कैलेंडर में 2 महीना मोकलुनि जा। तमामु उस्ताद उहे अदियूं ऐं असांजा तमामु भाइर जिन खे जेको आहे सुबुह सुबुह जो प्रॉपर टाइम ते स्कूल वञिणो हूंदो आहे, तव्हां खे ही मोकलूं मिलियूं आहिनि त डेफिनेटली तव्हां हिन टाइम खे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ बि कंदा हूंदव, किथे घुमण बि विया हूंदव, कोशिशि कंदा हूंदव त हीउ टाइम तव्हांजो सुठो गुज़रे। गर्मी नो डाउट तमामु घणी आहे ऐं ॿारनि जूं मोकलूं आहिनि त ॿारनि खे कुझु न कुझु त नओं खपंदो ई आहे। सो उन्हनि जे लाइ बि कुझु एक्टिविटीज़ तव्हां प्लान करे चुका हूंदा, काॾे घुमण विया हूंदव या वापसि अची चुका हूंदव। खोड़ सारा माण्हू जेको आहे सो ॻोठ जी तरफ़ वेंदा आहिनि ऐं कल्ह जे ॾींहं ते जॾहिं मूं प्रोग्राम कंडक्ट कयो ऐं उहो फोटोग्राफर वीडियोग्राफर असां वटि जॾहिं मौजूदु हुयो, व्लॉगर जेको मौजूदु हुयो, उन ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त असांजो जेको सभिनीनि जो ध्यानु हूंदो आहे न त असां पंहिंजी शहरी ज़िंदगी ख़ूबसूरत बणायूं, सुठो बणायूं, त पोइ वाक़ई में मूंखे बि ईअं लॻंदो आहे त असां जेको आहे न हिकु जंग में फासी विया आहियूं। असां चाहींदा आहियूं त कंहिंखे बेंगलो असांखां वधीक सुठो आहे त असांखे उन खां वधीक सुठो हुअणु खपे, कंहिंखे गाॾी सुठी आहे त असां उन खां वधीक सुठी गाॾी वठूं। सो इहा जेका अॻियां वधण जी जंग आहे न, इंसानु हिन में शायदि घणो थकिजी पवे थो, छो त लग्ज़री जेका ज़िंदगी आहे उहा घणी वॾी उमिरि ताईं इंसान खे अट्रैक्ट कोन कंदी आहे। पोइ इंसानु चाहींदो आहे पीस हुजे, सुकून हुजे, सुठी हिकिड़ी ज़िंदगी हुजे, नेचर सां इंसानु कनेक्टेड हुजे। ऐं जेकॾहिं शुरूअ खां नेचर सां कनेक्टेड आहे, तव्हां नेचर लवर आहियो, माहौल दोस्त इंसानु तव्हां आहियो, त पोइ ऐं सभिनीनि जी कोशिशि हूंदी त असां पंहिंजे माहौल में कुझु न कुझु बहितरीनु कॉन्ट्रीब्यूट करे सघूं। ॾाढी सुठी इहा एक्टिविटी रहंदी हिन मोकलुनि में, जेकॾहिं असां वण पोखियूं ऐं उन्हनि वणनि जो ख़्यालु बि कयूं, छो त जेकॾहिं उन नर्चरिंग जो प्रोसेस जेको आहे उहो सुठो कोन थो हले त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जेको ॿिज आहे असांखे उन तरीक़े सां वधंदे नज़र न ईंदो आहे, उहो फल असांखे उन तरीक़े सां कोन मिलंदो आहे, त पोइ उनजो त को फ़ाइदो न आहे। जेकॾहिं कमु कजे त पोइ सुठो कमु कजे। उन ई तरीक़े सां जंहिं बि फील्ड में इंसानु मौजूदु आहे त हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे, कहिड़ो बि कमु हुजे, को बि कमु नंढो न हूंदो आहे, बसि हर कंहिंजी कोशिशि इहा ज़रूरु हूंदी त असां जेको आहे न कुझु न कुझु सुठो करे सघूं। पर वरी असांजे मुआशिरे में उहे रवैया ऐं फैमिलीज़ बि जेको आहे सो फैमिलीज़ जो बि उन तरह साथ न हूंदो आहे। डिसफंक्शनल फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, माण्हू घणनि मुंझारनि में हूंदा आहिनि, घणनि मुंझारनि जो शिकार हूंदा आहिनि, त पोइ उहे अचीवमेंट्स शायदि ज़िंदगी में परे परे ताईं नज़र कोन ईंदियूं आहिनि। पर जेकॾहिं पुख़्ते इरादे सां इंसानु अॻियां वधे ऐं कुझु सुठे करण जी कोशिशि करे त डेफिनेटली उनखे उहा पंहिंजी मंज़िल ज़रूरु मिलंदी। ऐं सम्झी विया हूंदा अॼु जॾहिं ज़हनी सिहत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियां पई त प्रोग्राम बि असांजो नई तरह आहे ऐं प्रोग्राम में अभी बि शामिलु थी सघो था। सो प्रोसीजर ख़बर आहे त स्क्रीन ते हेठि नंबर हली रहियो हूंदो आहे, तव्हां उहो डायल कंदव ऐं प्रोग्राम में तव्हां बि शामिलु थी सघो था। सो तव्हांजो जेको सुवालु हूंदो उहो प्रोग्राम में ज़रूरु शामिलु करणु चाहींदसि। अच्छा जी जनाब, जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान इन तरफ़ मौजूदु आहिनि, साइकेट्रिस्ट आहिनि ऐं इंसानी रवैयनि खे ॾाढे सुठे तरीक़े सां सम्झंदा आहिनि
इंसानी रवैयनि खे सम्झंदे उन्हनि सां ॾाढे सुठे तरीक़े सां ट्रीट उन्हनि खे कंदा आहिनि, उन्हनि खे ॾाढे सुठे तरीक़े सां मोबिलाइज़ कंदा आहिनि, उन्हनि जो इलाजु ॾाढो सुठे तरीक़े सां कंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो MS बि थियल आहे पब्लिक हेल्थ में। उन खां अलावा तमामु ख़ूबसूरत इंसान आहिनि, तमामु ख़ूबसूरत तबियत जा मालिक आहिनि, उन्हनि जूं एक्टिविटीज़ हमेशह ख़ूबसूरत रहियूं आहिनि, सुठनि कमनि कंदे उन्हनि खे असां ॾिठो आहे, उन्हनि जूं हेल्दी ॾाढियूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि ऐं डेफिनेटली हिकु डॉक्टर जेको उन्हनि तमामु पेशेंट सां जिन जो मसइलो ई आहे असांजे समाज जा रवैया उन्हनि सां उहो जॾहिं डील करे थो त उनजी नज़र दुनिया जे मसइलनि ते बि हूंदी आहे। जॾहिं सुबुह जो पाण उथंदा आहियूं त सभु जॾहिं मोबाइल फ़ोन खणंदा आहियूं असांजी कोशिशि हूंदी आहे त छा वेही वापरे पियो असां उनखे ॾिसंदा हलूं। सो डॉक्टर साहब उन हवाले सां बि ॾाढो सुठे तरीक़े सां ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि। डॉक्टर साहब दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुड मॉर्निंग। मां ठीकु आहियां, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। सदाई जी माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी हमेशह ख़ुशी थींदी आहे ऐं मूंखे लॻे थो मां हुजां या कोई ॿियो बि होस्ट हिते मौजूदु हुजे त होस्ट हमेशह एनर्जेटिक थी वेंदा आहिनि डॉक्टर शाहनवाज़ दिल साहब खे ॾिसी करे। डॉक्टर साहब पुछणु चाहींदसि, पहिरियों त थोरो जंगनि बाबति ॻाल्हायूं। ई अमेरिका जो ईरान ते हमिलो ऐं दुनिया सॼी जी नज़र आहे त छा ईरान जवाबी कार्रवाई ॾींदो ऐं ईरान जी जवाबी कार्रवाई कल्ह वारी कीअं ॾिठी आहे? बुनियादी तौर ते हीअ जेका 12 जून खां जंग शुरू थी, अॼु 12 ॾींहं 13 ॾींहं थी विया आहिनि ऐं एॾी तवील जंग थी वई आहे। उन खां पोइ इहा जंग जो जेको शुरूआत हुई उहा इसराइल कई हुई। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इसराइल शयुनि खे अंडरस्टिमेट कयो हो, पर उनजी जेको आहे सोच ऐं उनजी जेका एस्टिमेशन हुई, जेको उन हिकिड़ो अंदाज़ो लॻायो हो त ईरान जल्दी जेको आहे सो सरेंडर करे वेंदो, छो त 40 साल पुराणा जहाज़ आहिनि, उन वटि टेक्नोलॉजी कोन हूंदी ऐं मुसलसल 40 सालनि खां उहो जेको आहे न सो सैंक्शन्स में हो, उनजे मथां पाबंदियूं हुयूं ऐं उहो पंहिंजो तेल या जेके मादनियात आहिनि उहो आज़ादी सां सॼी दुनिया जी जेका आलमी मार्केट आहे उनजे अंदरि न पियो ॾेई सघियो। त हिकिड़ी जेको आहे न सो मिसकंसेप्शन थी वई उन्हनि खां ऐं हुननि जेका आहे सो जंग जी शुरूआत करे छॾी, जेको 12 जून ते। उन खां पोइ जेको रिटेलिएशन थी, वापसी बि जेका पंहिंजो ईरान उन ते हमला कया ऐं जेको आहे सो 5-6 शहर तल अबीब आहे या ॿिया जेके आहिनि हैफ आहे या ॿिया कुझु जेके शहर हुआ उते। पोइ इन जंग सां गॾु 2-3 शयूं जेके गॾु शुरू थियूं। हिकिड़ी त जेका प्रोपेगेंडा वार जॾहिं बि थींदी आहे, जेको प्रोपेगेंडा थींदी आहे ऐं उहा ॿी मास मीडिया ते जेका आहे न सो कुझु कोन थियो, कुझु कोन थियो, कुझु कोन थियो ऐं असां हीअं करे छॾियो, हीअं करे छॾियो। छो त जेको आहे सो मग़रिब या जेको सुधरियल मुल्क आहिनि, यूरोप आहे या जेके नेटो जी कंट्रीज़ आहिनि, छो त सॼी दुनिया जी जेका मीडिया आहे उहा उन्हनि जे कंट्रोल में आहे। ऐं ताज़ो तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाईंदसि त जेको अमेरिकन प्रेसिडेंट आहे उन जेको आहे न सो मीडिया ते बि थोरो घणो कावड़ जो इज़हार कयो आहे त CNN फलाणा टीरा मटीरा जेके ॿिया इदारा आहिनि उहे सही ख़बरियूं कोन था ॾियनि। उन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे, हिकिड़ो जंगी पहलू जेके हुआ उन्हनि खे नज़र में रखंदे ऐं उनजी हिकिड़ी इक़्तिसादियात ते, उनजी इंसानी माशरत ते ऐं इंसानी जेका ऐं उन खां पोइ इंफ्रास्ट्रक्चर ते जेके असर पवनि पिया ऐं हिकिड़ी जंग जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी नफ़्सियात हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। उनजे अंदरि मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो पैंतरा इस्तेमालु थींदा आहिनि, जीअं मल विढ़ंदा आहियूं त अंगड़ा वंगड़ा ऐं सभु लॻंदा आहिनि ईअं। त ईअं ही बि ईअं हलियो। पोइ जेको आहे न सो जॾहिं जंग डिघी थींदी वई त पोइ अमेरिका खे इंटरप्ट करिणो पियो। इंटरप्ट करण जो इहो हो त जेकॾहिं असां नफ़्सियाती तौर ते ॾिसूं त ईरान उनजे मथां हावी हो, इसराइल जे मथां, ऐं इसराइल खे उनजे आस पास जा जेके मुस्लमान मुल्क हुआ उन्हनि जी बि पुठभराई हुई, पर उनजे बावजूदि बि हो त पोइ अमेरिका खे फ़ैसिलाइते तरीक़े सां जेको हुननि जो शुरू खां हिकिड़ो रोइणु हुयो, छो त अमेरिका 2 ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं। हिकिड़ो त एटमी मसइलनि ते, छो त जॾहिं 12 जून खां पहिरीं 60 ॾींहंनि जो हिकिड़ो अल्टीमेटम ॾिनो हो त हिन में ॻाल्हियूं थींदियूं। इंटरनेशनल एटमिक जेको सिग्नेचर कयो असां नथा करियूं। त बुनियादी तौर ते ॾिसो, जॾहिं यूनिपोलर वर्ल्ड हूंदी आहे, जॾहिं जेको आहे सो हिकिड़ो ई सुपर पावर हुजे
फ़ौजी तरीक़े सां या अस्करी तरीक़े सां, त पोइ उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज हूंदो आहे, उनजे अंदरि पंहिंजो हिकिड़ो तकबर हूंदो आहे, उनजे अंदरि हिकिड़ी पंहिंजी चाल ढाल हूंदी आहे ऐं उहो चाहींदो आहे त सभु मुंहिंजे ताबे हुजनि, सभु जी हुज़ूरी में हुजनि। पोइ एटम बम जो बहानो हुजे, रिजीम चेंज जो बहानो हुजे, पैरेलली वरी जेको आहे न सो इसराइल जेको आहे सो रज़ा पहलवी खे जेको आहे सो घुरायो उते नेतन्याहू मिले पियो। त मक़सदु चवण जो आहे त हिकिड़ो अहिड़ो अजीब माहौल थियो ऐं उनखां पोइ जेके पंहिंजो अमेरिका 3 रिएक्टर जेके एटमी रिएक्टर हुआ उन्हनि जे मथां हमिलो कयो बंकर बस्टर बमनि जे थ्रू ऐं दावा कई त असां उन्हनि खे मुकमल मलियामेट करे छॾियो आहे। जॾहिं त ईरान जी उन ते तरदीद आई त असां इहे शयूं मई जे टाइम असांखे ख़बर हुई त असां अञा वधीक सेफ तरीक़े सां खणी विया आहियूं। वल्लाहु अलमुल सवाब इहे जेके आहिनि इंटरनेशनल मीडिया कुझु शयूं चए त असां वटि जेका सिंध जी मीडिया आहे या पाकिस्तान जी जेका मीडिया आहे उनजे मथां एतिरी सेंसरशिप कोन्हे जेतिरी इंटरनेशनल मीडिया जे मथां आलमी साम्राज्य या आज़ादारी वारनि जी आहे। त उहे चाहींदा छो त कारपोरेट आहिनि ऐं कारपोरेट जो जेको मुफ़ाद आहे हुकूमतनि सां वाॻियल आहे। त जेके बि मशहूरु आलमी इदारा आहिनि, जेके ख़बर सां इदारा आहिनि, उन्हनि जी ऐं कुझु अणधुरिया आहिनि कुझु धुरिया आहिनि, पर उहे समूरनि खे इहा शइ ज़हन में हुई। हाणे जीअं तव्हां ॾिठो त जीअं जन ईरान रिटेलिएशन में 14 मिज़ाइल होॾां मोकिलिया अलहदीद ते त क़तर में, त उन ते जेको आहे सो हुननि चयो त असांखे कुझु को नुक़सानु कोन थियो ऐं इहो डोनाल्ड ट्रम्प जेको आहे सो चयो त थैंक यू वेरी मच ईरान, तव्हां असांखे अर्ली वॉर्निंग ॾिनी ऐं असां पंहिंजा माण्हू कढी वियासीं, असां हीअं करे छॾियोसीं हीअं करे छॾियोसीं। मक़सदु चवण जो इहो आहे त वार ज़ोन में वार जो त हिकिड़ो आहे त जॾहिं जहिड़ो थींदो आहे त धकु लॻंदो, पोइ आस्ते थोरी लॻंदो, जेको अॻियां हणणु अचे पियो उहो ओड़ी ताक़त सां हणे थो जेतिरी हुनजे जिस्म में सकत हूंदी, जेतिरी हिमत हूंदी, जेतिरी ताक़त हूंदी। ईरान बि 12 ॾींहं जंग खे तवील करे वियो आहे, छो त हीअ स्पेस जी वार आहे। हू जेको आहे न सो वन मैन या मैन टू मैन बैटल कोन्हे जंहिंमें फ़ौजूं विढ़नि साम्हूं या जेको आहे न सो बरी फ़ौजूं विढ़नि, पर हीअ जेका स्पेस जी वार आहे इन में ॾाढा नफ़्सियाती हरबा वधीक इस्तेमालु थियनि था ऐं नुक़सान जा जेके अंदाज़ा हूंदा आहिनि उहे हुकूमतूं लिकाइनि थियूं। ऐं केतिरो बि छो त लाज़िमी जेका ख़बर इसराइल मां निकिरंदी उनजे मथां इसराइल जी सेंसरशिप हूंदी, जेका ईरान मां निकिरंदी उहा ईरान जी सेंसरशिप हूंदी। ऐं ज़रिया ॿिया मामला जीअं असां रोज़मर्रा पंहिंजी क्लिनिक ते या किथे वेठा हूंदा आहियूं त एतिरा ज़ाइरीन जेके ईरान मां आया उन ॿुधाईंदा त कुझु कोन्हे। ऐं वरी जॾहिं असां ख़बरूं ॾिसूं था त ॾिसो ईरान जशन पियो मल्हाए, हिकिड़ो मिज़ाइल किरे थो सही जॻह ते त जशन पियो मल्हाए। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां छा था सम्झो त नेतन्याहू ऐं जॾहिं ट्रम्प जी ॻाल्हि कयूं था छा उहे किथे पंहिंजी प्लानिंग में, बिकॉज़ उन्हनि जो त हिकिड़ो कनेक्शन वाज़े आहे, त छा पंहिंजी प्लानिंग में किथे कामयाबु नज़र अचनि था? ऐं ॿी ॻाल्हि इहा बि दुनिया इन ते बि ॻाल्हाए पई त जॾहिं ट्रम्प ईरान खे उन तरीक़े सां अची इंटरप्ट करे पियो त वाई नॉट इसराइल, जॾहिं इसराइल गज़ा जी नसल कशी कई पई त उते बि त जेको आहे सो अमेरिका स्टेप खणी सघियो पिए न। ॾिसो हिते जेको आहे न सो आज़ादारी आहे, उन्हनि जेके वॾा मुल्क आहिनि उन्हनि जी आज़ादारी आहे ऐं उहो हुननि जो लेह पालिक आहे। इसराइल अमेरिका जो लेह पालिक आहे, छो त अमेरिका जी जेका यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे उनजे अंदरि सभ खां वधीक यहूदी आबाद आहिनि ऐं उन्हनि जी जेकी कारपोरेशन्स आहिनि उन्हनि जे मथां यहूदियुनि जो कब्ज़ो आहे। छो त कारखानेदार ऐं सरमाएदार जेको हूंदो आहे न उहो हुकूमतनि जी पॉलिसियुनि ते असरअंदाज़ थींदो आहे ऐं उहो वरी वधीक यहूदी सॼी दुनिया में तक़रीबन 65-70 हज़ार मल्टानेशनल जेके घण मुल्की कंपनियूं आहिनि उन्हनि मां तव्हांखे ॿुधी ताजुब थींदो त उन्हनि मां जेको आहे सो 80% यहूदियुनि जो आहिनि। जेको हुननि जो हाणे इहो हिकिड़ो ॾिसो इसराइल ऐं गज़ा जे विच में या फ़लस्तीन जे विच में जेको जहिड़ो आहे उहो मज़हबी जहिड़े खे हाणे वरी कारोबारी जहिड़ो करे वियो आहे। हाणे हू पंहिंजी सर्वाइवल जी जंग विड़े पियो, ईरान पंहिंजी सर्वाइवल जी जंग विड़े पियो ऐं तव्हांखे हिकिड़ी वॾी ॻाल्हि थो ॿुधायां त अमेरिका बि पंहिंजी सर्वाइवल जी जंग विड़े पियो। तव्हां ॾिठो हूंदो लास्ट 2-3 हफ़्तनि में या जेका सो 5-6 हफ़्तनि में त उते बि तमामु घणा मुज़ाहिरा पिया थियनि, उते बि जेको आहे न सो कुझु हवाऊं हलनि पियूं, कुझु उते बि हवाऊं हलनि पियूं त कुझु जेके स्टेट्स आहिनि उहे चाहिनि था त असां US खां अलॻि थियूं, असां जेके डिसइंटीग्रेट करियूं उनखे ऐं असीं पंहिंजी आज़ाद रियासत जे तौर ते सुञाता वञूं। कैलिफोर्निया आहे या ॿिया कुझु अहिड़ा स्टेट्स आहिनि जेके
इन जे लाइ काफ़ी अरसे खां उन्हनि जे अंदरि बि सोरिश हले पई, उन्हनि जे अंदरि बि थोरो क्यास हले पियो, पर जेको हिकिड़ो पावरफुल मुल्क आहे उनखे सभिनि खे कंट्रोल करे वेठो। अचूं था त जेको मौजूदु आहे असांजे इन मिडल ईस्ट में जेको वॾो हले पियो, जंहिंमें ईरान ऐं इन जो जेको कन्फ्लिक्ट हले पियो, हाणे ॾिसो ईरान हुननि जे मथां हमलो कयो आहे, ईरान हिकिड़ो पैंतरो इस्तेमालु कयो पियो त जेको आहे लंघ हरमज़ वारो जेको लंघ आहे, सामूंडी लंघ आहे, उन जे मथां कब्ज़ो करण जी ॻाल्हि कयसि त छो त उतां खां जेको आहे सो सॼी दुनिया जो 30%, 40%, 20% तेल वञे थो, पर उनखे स्ट्रेटेजिकली हिकमत अमली जे तौर ते हुन न कयो, उन सिर्फ़ु इहो चयो त इहो करे सघां थो। उनखां पोइ हुननि डायरेक्ट जेको आहे सो जिते अमरीकी मुफ़ाद हुया, जिते उन्हनि जी जेके इंस्टॉलेशन्स हुयूं फ़ौजी, उन्हनि जे मथां हमिलो कयो ऐं क़तर खे इहो मैसेज ॾिनसि त असांजो तव्हां सां को मसइलो न आहे, असां तव्हां सां वार में न आहियूं, असां तव्हां सां हालत जंग में न आहियूं, छो त ईरान जो जेकॾहिं मिज़ाइल निकिरे थो त 4 मुल्क हुनखे इंटरसेप्ट कनि था, उहे पंहिंजूं फ़ज़ाई हदूद ब्लॉक करे था छॾनि, पर ईरान वरी बि हिकिड़ी माना वॾी ॻाल्हि करे जो हुन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो फ़ौजी इंस्टॉलमेंट्स ते जेको हमिलो कयो, हुनजो ऐलान बि इहो हो त असां सरप्राइज़ ॾींदासूं, जल्दी ॾींदासूं। ऐं ॾिसो बेसिकली इहो हिकिड़े ख़ुदि मुख़्तियार मुल्क जो पंहिंजो रद्द अमल आहे। ऐं ॾिसो थोरो पोइते वञूं था त इंडिया पाकिस्तान जो जेको हलियो मामिलो, त पाकिस्तान बर्दाश्त करे पंहिंजे डिफेंस खे ॾिठो ऐं हुन पंहिंजे डिफेंस में वेही कयो, छो त जेके वॾा मुल्क हूंदा आहिनि उहे नंढनि मुल्कनि खे ॻेहण जी कोशिशि कंदा आहिनि। जीअं आउं तव्हांखे ॿारहाड़ी जो हिकिड़ो मिसाल ॾियां त जंहिं वटि तमामु घणी ज़मीन हूंदी आहे, उहो चवंदो जीअं 5 एकड़ वारो आहे, इहा बि मूंखे विकिणी ॾे ऐं पाण हलियो वञे। त हीअ जेको आहे न सो हिकिड़ी आलमी तौर ते हिकिड़ी लोभ ऐं लालच जी जेका नफ़्सियात आहे, जेका मुल्कनि जे विच में भले थी ऐं क़ौमनि जे विच में भले थी, के क़ौमूं पंहिंजो पाण खे जेको आहे न सो इगोइस्टिक सम्झंदियूं आहिनि, चवंदा असां, ऐं उहे ग्रैंडियोस हूंदियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि हिकिड़ी आज़ादारी जी ऐं जेको आहे सो ॿिए ते ज़बरदस्ती पंहिंजा फ़ैसिला थोपण जी जेका आदत हूंदी आहे, उन सां उन्हनि जे अंदरि उनजी सॼी सियासत जो महवर उहो उन्हनि जी जेका न सो आज़ादारी वारो हूंदो आहे ऐं उहे डोमिनेट चाहींदा आहिनि। पर थोरो माहौल चेंज पियो थिए। ॾिसो जीअं हिकिड़े ॾींहं में हिननि मसूनी तौर ते $80 ते हले वियो तेल, $85 ते हलियो, वरी $71 ते अची वियो। हिकिड़े ॾिसो मार्केट त हिननि वटि आहे, ओपेक बि हिननि वटि आहे, इंटरनेशनल मार्केट बि हिननि जेके वॾा माण्हू आहिनि हिननि वटि आहे, जंहिंखे असां चऊं त जेके लठ सरदार जेके आहिनि, दुनिया जे लठ सरदार, उनजे लाइ करे त उन्हनि ॾिसो कीअं शयुनि खे मैनिपुलेट कनि था ऐं पोइ वरी प्यार सां बि चवनि पिया, धमकी बि ॾियनि था। माहौल त पोइ क्रिएट करणो ई आहे न दुनिया जे अॻियां। डॉक्टर साहब हीअ ॻाल्हि ज़रूरु लास्ट में मां पुछणु चाहींदमि, असांखे अॻियां बि वधणो आहे। सीज़ फायर जी ॻाल्हि थिए पई, ठाह जी ॻाल्हि थिए पई, जंग बंदी जे हवाले सां छा चवणु चाहींदव? राति असां वेठा हुआसीं त ओचितो जेको आहे सो बीपर हलियो त डोनाल्ड ट्रम्प साहिबु चए थो त जेको आहे सो ख़ुशख़बरी आहे सॼी दुनिया जे लाइ, ऐं जेको आहे सो बाय एंड टूवर्ड ईरान ऐं जेको आहे सो इसराइल जी जेका आहे सो सीज़ फायर ॾियां पिया वञनि, ऐं 6 कलाकनि में हुनखे जेके पंहिंजा हिक ॿिए ते हमला करणा आहिनि करे थकी हिकिड़े पासे थियनि, पोइ 12 कलाक जेको आहे न सो सीज़ फायर थींदो, जंहिंमें जेको आहे सो पहिरीं ईरान सीज़ फायर कंदो, पोइ इसराइल कंदो। पर हिकिड़ी जेका इन्हनि शयुनि जी जेका सो कंफर्मेशन ॿिन्हिनि तरफ़नि खां थी वई, उनखां पोइ कतर हिन में टियाकड़ी कई ऐं उन्हनि ॻाल्हायो उन्हनि जे जेको आहे न सो ॿिन्हिनि जे वॾनि सां। पर कुझु शयूं इहे ॿुधण में अचनि थियूं, या जेके सुबुह खां वठी जेका न्यूज़ हले पई, जेका इंटरनेशनल मॉनिटरिंग करियूं पिया असां, उन में इहा शइ अचे पई त अञा जेको आहे न सो जेको सुप्रीम लीडर आहे उन जे तरफ़ां इहो आयो त असां जेको आहे न सो आण न मञींदासूं ऐं असां कंहिंजी ज़ेरदस्त न आहियूं। ऐं बाक़ी उते जी हिकिड़ी जेका हिकिड़ी ॿी जेका सेकेंड लीडरशिप आहे, उन्हनि जी हद ताईं त इहा शइ राज़पोस थी वियो आहे ऐं उहे कोशिशि कनि पिया त सुप्रीम लीडर जेको आहे सो मुबारकूं बि ॾेई छॾियूं आहिनि, उन्हनि पंहिंजे तरफ़ां मुबारकूं बि ॾेई छॾियूं आहिनि, पर उहे जेको आहे सो सुप्रीम लीडर जे आख़िरी फ़ैसिले जे इंतज़ार में उनखे राज़ी करण जी कोशिशि कनि पिया, छो त हिकिड़ो थ्रेट हलियो हुयो त जेको आहे सो सुप्रीम लीडर खे बि जेको आहे सो जेका टॉप लीडरशिप हुई उन वांगुरु शहीद कयो वेंदो या ॿिया मामला हुआ। त हींअर वरी मुहर्रम उल हराम जा ॾींहं अचनि पिया ऐं हिकिड़ा मुक़दस महीनो अचे पियो, क़ुर्बानीनि जो महीनो आहे
ऐं जेको आहे सो शहादतनि जो महीनो आहे त उन हवाले सां जेके मज़हबी रस्मूं आहिनि रिचुअल्स आहिनि ऐं उन में ईरान अॻु भरो आहे ऐं ईरान जे मथां जेको आहे माना शीयत जे हवाले सां जेका आहे त उते ज़ियारतूं बि आहिनि उते ॿिया बि मामला आहिनि ऐं जेको उन्हनि जो मुल्क जो जेको मज़हब आहे उहो अहल तशीस आहे त उन्हनि खे इन रिचुअल्स में मसइला थींदा उनजे करे बि जेकॾहिं रासपो आयो आहे त उनजे पोयां बि हिकिड़ी दूर अंदेश जेका आहे सो इहा आई त जेको आहे न सो डेग ईरान मौजूदा वक़्त में इनखे टेक्नोलॉजी जे बेस ते डेग नथो ॾेई सघे छो त ईरान पंहिंजो सफ़ीर रूस मोकिलियो जेको क्लिंटन सां मिलियो हो ऐं चाइना सां बि उहे राब्तनि में आहिनि ऐं हिकिड़ियूं प्रॉक्सी न्यूज़ हलनि पियूं त चाइना उनखे हेल्प करे थो रशिया उनखे हेल्प करे थो पोइ उनजे करे जेको आहे न सो अमेरिका जो जेको प्रेसिडेंट आहे उहो चाहे थो त इहो सीज़ फायर थियणु खपे ऐं इहा जेका जंग आहे अञा डिघी न थियणु खपे जेतिरी डिघी थींदी ओतिरो ॿिन्ही मुल्कनि जो नुक़सानु थींदो ॿिन्ही मुल्कनि जो न त मां त जॾहिं प्रोग्राम कंडक्ट कयां बि हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल सां इहो सेंटेंस त मुंहिंजो मख़सूस आहे ई आहे त जॾहिं बि ॿिनि कंट्रीज़ जे विच में जंग थिए थी त पोइ कंहिं हिकु खिते या मुल्क खे नुक़सानु न आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजा नुक़सानात पूरी दुनिया ताईं पोइ उन तरीक़े सां पखिड़िजनि था डॉक्टर साहब वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रोग्राम में सोना जो सोना सां ई आहे कामयाबी हिकु इनामी तक़सीम बि गॾु आहे सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम वधीक फिलफोर पैदावार भरपूर काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में डॉक्टर शाहनवाज़ दल साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि पाण साइक्रेटिस्ट आहिनि सो इंसानी रवैया उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ऐं असांजे मुआशिरे में रवैयनि जो केतिरो असरु थिए थो या नशे जी ॻाल्हि कयूं त अव्हां खे ख़बर आहे त हर तरफ़ असांखे जेको आहे नौजवान नशे जे वर चढ़ंदे नज़र अचनि पिया उन सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे इकॉनॉमी ते बि उनजो असरु पवंदो आहे जेकॾहिं कंहिं बि मुल्क जा जेके नौजवान आहिनि उहे लिटरेट आहिनि एजुकेशन जी तरफ़ अॻियां आहिनि त उहा इकॉनॉमी में उहे कॉन्ट्रीब्यूट करे रहिया हूंदा आहिनि पर जंहिं मुल्क में नौजवाननि जी आबादी वधीक हुजे ऐं उते ई इन तरह जूं बीमारियूं हुजनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे सभु शयूं असांजी इकॉनॉमी ते बि असरु ज़रूरु विझंदियूं आहिनि इन बाबति बि प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल ज़रूरु मां करणु चाहींदमि ऐं उन खां अलावा प्रोग्राम में सोना जो भरपूर साथ मौजूदु आहे सोना यूरिया ज़िंक कोन हल पज़ीर ज़िंक सां थिए ज़िंक जी हिकु जेतिरी तक़सीम भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार अॻियां वधूं था डॉक्टर साहब जंगनि बाबति ॻाल्हाए रहिया आहिनि डॉक्टर साहब थोरो यूनाइटेड नेशन्स जे हवाले सां बि मां चाहींदसि त ॻाल्हायो जीअं ई जेको आहे न सो ॾिसो बुनियादी तौर ते यूनाइटेड नेशन जा डिफरेंट आर्टिकल्स पिया आहिनि हा त कंहिं बि मुल्क जी सरहद खे ब्रीच नाहे करणो जी हिकिड़ो ॿियो त हाणे ॾिसो वरी जेकॾहिं वापसि ईंदासीं IMF हुजे वर्ल्ड बैंक हुजे यूनाइटेड नेशन हुजे उन्हनि जे मथां जेको आहे सो लट सरदार वेठा आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला कराइनि था जॾहिं ग़ज़ा में ॿारनि जो शहादतूं थियूं पे बेघर थिया पे ऐं बुख पियबो आहे उञ पियबो आहे दुनिया में कॾहिं बि दुनिया जी जंगुनि जो हिकिड़ो उसूल हूंदो आहे जेको वार जा पंहिंजा हिकिड़ा उसूल ऐं क़ाइदा हूंदा आहिनि त औरतुनि खे ॿारनि खे ॿुढड़नि खे ऐं अस्पतालनि खे जेको आहे न सो उन मां इस्तिस्ना हूंदी आहे पर इसराइल त दहशत ऐं वहशत ऐं जेको सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया उन अस्पतालनि जे मथां बम किराया उन साफ़िन खे शहीद कयो उन जेको आहे न सो ॿारनि खे शहीद कयो उन बुज़ुर्गनि खे शहीद कयो उन दुनिया जे कहिड़ो जेको आहे सो उमिरि जो न हो जंहिंखे न कयो हुजे ऐं लखनि जी तइदाद में फ़लस्तीनी ज़ख़्मी थिया आहिनि लखनि जी तइदाद में शहीद थिया आहिनि हज़ारनि जी तइदाद में शहीद थिया आहिनि उन जे मथां नेतनयाहू खे जेको आहे न सो आलमी बुचर करे पेश कयो वियो इसराइल जे वज़ीर आज़म खे पर उन्हनि समूरनि शयुनि जे बावजूदि मूंखे त उन महिल ताजब लॻी त हिकिड़ो कंहिं मीटिंग में हिकिड़ी औरत पुछियो पिए त जॾहिं तव्हां इसराइल जे ॿारनि जे मौत ते तव्हां कुझु न रिस्पॉन्स कयो अॼु जॾहिं ईरान जे मिज़ाइल जे करे को हिकिड़ो ॿार इसराइल में मरे थो त तव्हां हुन ते कयो था इसराइल सॼी दुनिया ख़ूबसूरत शाइरनि जी दुनिया आहे सॼी दुनिया माउरनि जी दुआनि जी दुनिया आहे सॼी दुनिया ॿारनि जी मुस्कुराहटनि जी दुनिया आहे सॼी दुनिया गुल ऐं गुलाब जी दुनिया आहे पर उते पोइ जॾहिं जंगियूं पोखियूं वेंदियूं आहिनि
जॾहिं हथियार पोखिया वेंदा आहिनि, जॾहिं हथियार इस्तेमालु कया वेंदा आहिनि, त पोइ लाश किरंदा आहिनि ऐं चए थो ॿारनि ते त ख़ुदा बि रहम कंदो आहे। हीअ इसराइल जो हिकिड़ो जेको आहे न सो शाइर आहे, हुनजो आहे त ॿारनि ते त ख़ुदा बि रहम कंदो आहे, पर इसराइल उन्हनि ते वरी बि रहम नथो करे। त जीअं ई इहो हमिलो थियो त यूनाइटेड नेशन जे चेयरमैन एंटोनियो गुटेरेस आहे, उन जेको आहे सो इहो चयो त हीअ जंग खे बंदि थियणु घुरिजे ऐं आलमी टियाकड़ खे विच में अचणु घुरिजे। पर असां वटि छा थो थिए त आलमी टियाकड़ चयो त असीं 2 हफ़्ता कुझु न कंदासूं ऐं अचानक राति जो जेको आहे न सो B-2 बम्बार जहाज़ पहुची विया ऐं पूरी दुनिया जो हिकिड़ो कानून आहे ऐं यूनाइटेड नेशन जो कानून आहे त कंहिं बि मुल्क जी सॉवरेनिटी खे ब्रीच न आहे करणो, पर उनखां पोइ वरी जेका ॿी अंदरि जी ॻाल्हि आहे उहा इहा त कंहिं बि एटमी रिएक्टर जे मथां हमिलो न आहे करणो। ईअं थियो त चेरनोबिल जो जेको वाक़ियो थियो जॾहिं चेरनोबिल में 80 जे ॾहाके 82, 83, 84 ॾहाके में, त उते लखे माण्हू वरी गुज़ारे विया। उते एटमी रिएक्टर जे अंदरि हिकिड़ो रिएक्शन उबतो थी वियो ऐं उहो शहर सॼो उनखे चवंदा ई जिननि जो शहर आहिनि, उते लखनि जी तइदाद में माण्हू जेको पहिरियों फ्योदोर जो जेको एटमी रिएक्टर हुन ते पहिरियों इसराइल हमलो कयो, वरी अमेरिका। लाज़मी जिते इनरिचमेंट थिए थी यूरेनियम जी, उते जेको आहे न सो एटमिक रेस निकिरंदी ताबकारी ऐं उनजो तव्हांजी सोच खां मथे आहे। जॾहिं 3 रिएक्टर तव्हां तबाह कया आहिनि त उहे केतिरनि मुल्कनि ताईं पहुचंदा, बिल्कुलु समुंडनि ताईं पहुचंदा, पूरी दुनिया ते असर सॼी कनेक्टेड आहे। छो त समुंड पाणी ऐं ही जेका हवाऊं जॾहिं वेंदियूं न, त तव्हां सोचियो पिया त जेकॾहिं ईरान में ताबकारी पखिड़िजी वई त ख़ाली ईरान खे नुक़सानु ॾींदी, पाकिस्तान खे ॾींदी, अफ़गानिस्तान खे ॾींदी, इराक खे ॾींदी, उन सां कनेक्टेड जेके मुल्क आहिनि उन्हनि सभिनि खे ॾींदी, ओमान खे ॾींदी, जेके बि क़तर आहे या जेके इन्हनि सभिनि खे इन्हनि खे ॾींदी। त चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि शयुनि जे लाइ हिकिड़ो मुल्क जॾहिं तव्हांजी कमिटमेंट करे पियो त आउं हिननि खे जेको आहे न सो हकारी तरीक़े सां यूरेनियम खे जेको कयां पियो, उनखे आउं हकारी तरीक़े सां इस्तेमालु कंदुसि ऐं उहो आउं एटम बम न ठाहींदुसि। उनखां पोइ जेको इंटरनेशनल एटमिक एनर्जी अथॉरिटी जी जेके टीमूं आयूं, इंस्पेक्टर्स आया, उन्हनि इन शइ जी एश्योरेंस ॾिनी हुई। पर हिकिड़ो जेको आलमी पाबंदियुनि जे आयल हेठि आयल मुल्क, उनजी हाणे ॻाल्हि हली पई त बाबा हीअ त ठाह जी ॻाल्हि राति थियूं आहिनि न, सीज़ फायर जूं ॻाल्हियूं राति थियूं न, उनखां पहिरीं त ग्राउंड पे ठहिया। बिल्कुलु तव्हां मूं हिकिड़ी हिन रज़ा पहलवी जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसी, ॿिन्ही पासनि हू जेको आहे पंहिंजो पाण खे ईरान जो झंडा लॻाए ऐं प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे ऐं उते चवे पियो त आउं हीअ अची कंदुसि, हू अची कंदुसि, माना हू पंहिंजो पाण खे हिकिड़ो जलावतन सरबराह पियो सम्झे। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे ऐं उनखां पोइ ॿियूं जेको क्रॉस प्रॉक्सीज़ आहिनि, उनजे तौर ते जेको आहे सो ईरान जी मौजूदा क़यादत खे ॾाढो फंडामेंटलिस्ट करे सॼी दुनिया जे साम्हूं पेश कयो पियो वञे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे त ही मौलवी आहिनि, हीअं आहिनि, हे रिजिड आहिनि, हीअं आहिनि। त हुननि जेको बि 1979 में जेको इनकलाब आयो शाह ईरान जे वञण खां पोइ, इमाम ख़ुमैनी आयो हो, त उन जेके रिफॉर्म्स कयूं हुयूं उनखां पहिरीं छा हुयो ऐं उनखां पोइ केतिरो मज़हबी थियो, छा थियो, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। मज़हब हर कंहिं माण्हू जो पंहिंजो ज़ाती फ़ेल आहे। तव्हां जेकॾहिं हिकिड़े तरीक़े सां आहियो ऐं ॿिए तरीक़े सां आहियां, त इहो असांजो पंहिंजो ज़ाती आहे, रिस्पेक्ट ॾियणी आहे। त मक़सदु असां उते वेही उन्हनि खे मज़हबी हवाले सां जेको आहे सो फंडामेंटलिस्ट करे या ॿियो रिजिड करे या ॿिए कंहिं तरीक़े सां करे। ॾिसो हाणे दुनिया थोरो इकोनॉमिकल जेको जाइंट आहे उहो चाइना थी चुको आहे, हाणे उनखे ही रोके नथो सघे। बिल्कुलु हाणे ही जेको आहे न सो ही आहे कारोबारी माण्हू, बिल्कुलु ही उपत ऐं खपत जो जहिड़ो आहे। हथियार जेको ठाहींदो चवंदो इस्तेमालु करियां। इराक में टेस्टिंग थी, अफ़गानिस्तान में टेस्टिंग थी, लिबिया में थी, उर्दन में थी, शाम में थी, हाणे इराक में थी वई। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त ही कारोबारी माण्हुनि जी जंग आहे। बिल्कुलु उनखे मुख़्तलिफ़ रंग रूप ॾेई इंसानियत जो क़त्ल थिए पियो, इंसानियत नफ़्सियाती बीमारियुनि ऐं बोझ में अचे पई, इंसानियत सॼी दुनिया में हिकिड़ी अजीब ख़ौफ़ जी सूरत हाल आहे। हाणे ॾिसो हिकिड़ी अनसर्टिनिटी आहे। हिकिड़ा चवनि पिया त असां जेका यूरेनियम जी अफ़सोरदगी करे ऐं जेको असां हिनखे ठाहे, उहो चवंदा ईरान बम ठाहे चुको आहे, इसराइल बम ठाहे चुको आहे, हिते एटमी जंग न थी वञे। जीअं पोइ दफ़ा असां वटि 2 एटमी जंगनि पाकिस्तान ऐं इंडिया जो थियो, जंहिंमें इहो नंढियूं फिटी वियूं ॿिन्हिनि पासनि जो, त किथे ई जेको आहे न सो
किथे चरिया पिया करे न वेहनि ऐं को बम हणी न कढनि। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त दुनिया सॼी नफ़सियाती तौर ते मफ़लूज थी चुकी आहे, साणी थी चुकी आहे, अपाहज थी चुकी आहे, हिकिड़ो इक़्तिसादी ॾेवालपणा अची विया, अख़लाक़ी क़दरनि जा ॾेवालपणा अची विया, समाज जे अंदरि तोड़फोड़ शुरू थी वई, मथां ही जेके मुफ़ादनि वारियूं हैव एंड हैव नॉट वारियूं जेके जंगूं आहिनि इन्हनि जे करे माण्हुनि जे ज़हननि ते हिकिड़ो अजीब ख़ौफ़तारी थी वियो आहे। ऐं इहो ख़ौफ़ तव्हांखे ख़बर अथव तव्हांजी प्रोडक्टिविटी ते नुक़सानु थो ॾिए, तव्हांजी पैदावारी सलाहियत इहो थोरी आहे त को हारी हिकिड़ो पैदावार कंदो। तव्हां प्रोग्राम करणु अचो था, तव्हां प्रोग्राम करे घर वञो था, पंहिंजा सॼे ॾींहं जी रूटीन करियो था, इहा तव्हांजी पैदावारी सलाहियत आहे, इहा तव्हांजी वर्किंग जेका आहे सो एफिशिएंसी आहे, इहा तव्हांजी वर्किंग एफिकेसी आहे। त तव्हां केतिरा कारआमद आहियो, केतिरा सुबुह जो निंड मां उथो था ऐं राति जो निंड में सुम्हो था, ओसि ताईं तव्हां केतिरो हाकारी कमु कयो, केतिरो नाकारी कमु कयो, जेको उनजी उपत छा आई, उन में तव्हां जिस्मानी पंहिंजी सिहत, पंहिंजी जेको आहे सो हुनर, पंहिंजियूं सभु जेके आहिनि सो एनर्जियूं ॾेई करे उन मां छा कमायो, छा विञायो, इनखे पैदावारी सलाहियत चइबो आहे। माण्हू खे जेकॾहिं असां चवंदा त बाबा हीअ पैदावारी सलाहियत, पैदावारी सलाहियत माना माण्हू जी प्रोडक्टिविटी, माण्हू जी जेका आहे न उहा सलाहियत जेका कम में अचे, उनजी स्टेमिना। पर ही जंगियूं त जेको आहे न सो हू कंहिं शाइर चयो त जंगूं त बेसिकली मुल्कनि जे विच में थोरी हूंदियूं आहिनि, ॿिनि मुल्कनि जी माउनि जे विच में हूंदियूं आहिनि। हू चवंदी मुंहिंजो पुटु बचे, हू चवंदी मुंहिंजो पुटु बचे, हू चवंदी मुंहिंजो मुल्क बचे, हू चवंदो मुंहिंजो मुल्क बचे। पर इहो अनाऊं बि हिन जे अंदरि हूंदियूं आहिनि। हाणे हिते अनाऊं अचनि पियूं, सही ॻाल्हि आहे, हिते आलमी अनाऊं अचनि पियूं। कोई बि कंट्री कीअं चाहींदो त असां दुनिया जे अॻियां जेको आहे सो पंहिंजूं ताक़तूं ईअं विञाए वेयूं, असां दुनिया जे अॻियां ज़ाहिर थियूं। हाणे राति जेका ॻाल्हि थी आहे जंहिं ते ट्रम्प साहिबु वॾो सारो ट्वीट कयो आहे, हिकिड़ो जेको आहे न सो समाजी वेबसाइट आहे उनजे मथे त जेको आहे सो असां सीज़ फायर ते पहुची विया, हीअ थी, थैंक यू वैंक यू सभु जेको चयो अथसि। हाणे हिकिड़ा वरी उकसाईंदड़ माण्हू आहिनि, उहे चवनि था त न ईरान खे जेको आहे न सो ख़ामोशी सां सरेंडर पिया करे। ख़ामोश बाबा हू ख़ुदि मुख़्तियार आहिनि। बिल्कुलु इसराइल जेकॾहिं नाकारी तौर ते कमु करे पियो, पर उहो बि ख़ुदि मुख़्तियार आहे पंहिंजी हदुनि जे अंदरि, हीअ पंहिंजी हदुनि, अमेरिका पंहिंजी हदुनि, पाड़ेसरी पंहिंजी हदुनि जे अंदरि, हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ख़ुदि मुख़्तियारी आहे जेका आहे सो नेशनल सॉवरेंटी आहे। हिकिड़ी जेका आहे न सो क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी सभ खां वधीक हूंदी आहे। उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो ईगो आहे, उहे जेको हुन ॾिसो हर को तव्हांखे जेकॾहिं 10 रुपया ख़र्चु करण जे लाइ चवां, तव्हां चवंदो न डॉक्टर साहिबु मूं वटि आहिनि ई 5 रुपया, हू पंहिंजी वित, पंहिंजी आर, पंहिंजी हिमत, पंहिंजी सकत ऐं पंहिंजी जेका आहे न सो कारकर्दगी जे बुनियाद ते फ़ैसिला कंदा त असां जंग खे केतिरो डिघो करे सघूं था, असांजी क़ौम जो केतिरो थींदो। ॾिसो हुननि जे मथां अवाम जो प्रेशर त ज़रूरु हूंदो न, त मज़हबी रिचुअल कीअं कंदासीं। सॼो साल जेको आहे सो हींअर मजलिसूं थींदियूं। अच्छा, हुते बि अवाम जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरीक़े सां आवाज़ उन्हनि ताईं पहुचे थो। अमेरिका में बि जेको आहे सो आम अवाम जेको क्राए करणु आहे, उन्हनि जूं रड़ियूं करणु आहिनि, छो त ट्रम्प जॾहिं आयो इलेक्ट इन ॻाल्हि ते थियो त दुनिया में असां जेको आहे सो अमन कंदासीं। हा, अमन ताज़ो जेको आहे सो पाकिस्तान जी दूर अंदेश पॉलिटिकली ॾाढो सुठो पियो हले। हींअर जेको राति ट्वीट कयो अथई हुन में जेको आहे सो थैंक यू, इहे सभु जेके ॻाल्हियूं कयूं पंहिंजे अवाम खे ॿुधाए पियो त हा मां जंगियूं थियनि नथो, मां नथो चाहियां की दुनिया में जंगियूं थियनि। न बेसिकली हुनजी मजबूरी थी वई जो हुनखे हाणे ही जंग हाणे हले पई फेस सेविंग जी। अमेरिका लठबरदार जी फेस सेविंग पियो करे, इसराइल पंहिंजी फेस सेविंग पियो करे, ईरान पंहिंजी फेस सेविंग पियो करे, छो त हाणे थकी चुका आहिनि। कॾहिं बि एतिरी तवील जंग कोन थींदी आहे। ही 12 ॾींहं ताईं हली चुकी आहे, फ़ैसिला कुन मरहलनि मां गुज़री चुकी आहे, ऐं छा विञायो, छा हासिल कयो, उहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। पर हाणे हिकिड़ी थकाईंदड़ तरीक़े सां थी वई, हाणे फेस सेविंग पहले। उनखां पोइ असांजे जेको आहे सो नवाज़ शरीफ़ साहिब जे तरफ़ां या पाकिस्तान हुकूमत जे तरफ़ां इहो हुनखे लिखियो वियो त जेको आहे न सो हिनखे नोबेल प्राइज़ ॾिनो वञे, छो त हिन इंडिया पाकिस्तान जी जंग रोकी, हिन सब्र जो मुज़ाहिरो कयो, यूक्रेन ऐं रशिया जी जंग रोकण जी ॻाल्हि कईसीं, मुख़्तलिफ़ मुल्कनि जे अंदरि जेके वॉर्स लहनि पियूं उन्हनि खे जेको आहे सेटल डाउन करे थो। हीअ एतिरो मुतबर माण्हू आहे। ऐं उनखां पोइ ॾिसिजो तव्हां हाणे हीअ जेका कोशिशि हिन कई आहे, इहो बि पंहिंजी फेस सेविंग पियो करे त जेकॾहिं इहे टे रिएक्टरनि जे मथां बम किराया आहिनि, इहो मुंहिंजी मजबूरी हुई,
हिकिड़े आलमी लठ बरदार जे तौर ते मुंहिंजी मजबूरी हुई, पोइ बि आउं अमन परस्त आहियां, ऐं वरी अमन जी ॻाल्हि थो करियां, ऐं मूंखे ई नोबल ऐं पाण चयो अथसि जंहिं ॾींहुं पाकिस्तान हिन जे लाइ रेज़ोल्यूशन पास कराई हुई त हिनखे नोबल प्राइज़ ॾिनो वञे ऐं रिकमेंडेशन मोकिलियूं हुयूं जेको आहे सो नोबल लॉरेट्स जी जेका काउंसिल आहे हुनजे लाइ, त उन महिल पाण चयसि त मूं अमन करायो आहे, मूंखे अमन जो नोबल प्राइज़ ॾिनो वञे, ऐं मूं जेको आहे न सो पंहिंजी जेको आहे 5 खां 7 ॾींहं अॻे हिकिड़े जेको आहे सो हुन में मैसेज में चयो त जेको आहे सो हीअ हाणे वधे पियो त हिनखे नोबल प्राइज़ मिलणु खपे, ऐं उहो ई थियो त ॿिए ॾींहुं पाकिस्तान मूं कंहिं दोस्त आहे मुंहिंजो हाफ़िज़ साहिबु, हुनखे मूं चयोमांसि ख़मीस जे ॾींहुं चयोमांसि त जेको आहे सो नोबल प्राइज़ जी ॻाल्हि थींदी, ऐं ई वरी सूमर जी छंछर जी राति इहो ईअं थी वियो। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त हीअ जेका कल्ह जी जेका डेवलपमेंट थी आहे न उहा बि हुनजी हिकिड़ी कड़ी आहे, नो डाउट, त उन खां पोइ US जे अंदरि जेको आहे न सो मुज़ाहिरा थियणु शुरू सही सही। अच्छा डॉक्टर साहिबु थोरो इन बाबति बि ॻाल्हाइणु चाहींदसि मां त छा था सम्झो त दुनिया सॼी में जेके मुस्लमान कंट्रीज़ आहिनि उहे छा कॾहिं हिकु थी सघंदा, इहा पॉसिबिलिटी आहे? इहो हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे, दुनिया में इहो वॾो बहस बि आहे। ॾिसो हेतिरा सारा मुल्क आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि खां पुछियो वञे तव्हांजो मज़हब छा आहे, चवंदा इस्लाम आहे, सऊदी हुजे या जेके मिडल ईस्ट जा जेके बि कंट्रीज़ आहिनि या जेके दुनिया में जिते जिते मुल्क आहिनि, पाकिस्तान हुजे, पाकिस्तान जे त चवनि था त इहो ठहियो ई इस्लाम जे नाले ते आहे ऐं हुनजे करे पाक आस्थान आहे, त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त असांखे इन शइ खे सोचणो पवंदो त इहो कॾहिं बि हिकु कोन थींदा, जिन कयो पिए इंटरनेशनली। ॾिसो तव्हां वटि असां वटि त हले पई त मुस्लमान मुल्क हिकु थियनि, उन्हनि जी फ़ौज हिकु हुजे, ऐं जीअं OIC आहे, ऑर्गेनाइज़ेशन फॉर इस्लामिक कंट्रीज़ जी, OIC, उन्हनि ॾिसो तव्हां हिकिड़ो बयानु ॾिनो आहे ईरान जे मथां हमले जो, हाणे उते वरी आज़ादारी आहे अरब मुल्कनि जी, ईरान वरी फारस ऐं हेॾां वरी जेको आहे अरब मुल्कनि जी आज़ादारी आहे, 37 मुल्कनि जी हिकिड़ी फ़ौज ठाहिनि जंहिंजो सिपह सालार असां वटां वियो। छा उहे एतिरा कमज़ोर आहिनि? मुस्लमान मुल्क टेक्नोलॉजी में ज़ीरो, अनफॉर्चुनेटली सोन जा जहाज़ ठाहींदा, सोन जा वॉशरूम ठाहींदा, सोन जूं सभु शयूं ठाहींदा, गिफ्ट ॾींदा ऐं अलाए छा छा कंदा जिन खे असां हिते बयान बि नथा करे सघूं। ऐं ब्रुनाई जहिड़ो सभिनि खां वधीक मुस्लमान मुल्क, या जेको आहे न सो सऊदी अरब जहिड़ो, या जेको आहे न सो कुवैत जहिड़ो, कतर, उन खां पोइ इराक, ओमान जहिड़ो, ऐं एॾा महांगा महांगा मुल्क जिन जी करेंसी बि 1500 ऐं 1800 में उन्हनि जो हिकिड़ो दीनार आहे। ऐं त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त इहे इन्हनि खे हिकु थियणु न ॾींदा। जीअं हींअर हिकिड़ो ॿियो जहिड़ो हले पियो त इंडिया ऐं रूस पाण में रुबेल ऐं इंडियन रुपीज़ में एक्सचेंज कनि पिया ऐं हिक ॿिए जूं बैंकूं खोले छॾियूं अथनि। ईअं जेको आहे जॾहिं सऊदी चाइना ऐं उन्हनि येन जे विच में कारोबार करण जी कोशिशि कई ऐं हिकिड़ी जेका आहे न सो करंसी ठाहिण जी कोशिशि कई त उनजे लाइ वरी डॉलर जी जेका आहे न सो अहमियत किरी पई, त वरी डॉलर वारा त उभरी पिया, उन्हनि वरी सॼे माहौल खे सबोताज करे छॾियो। तव्हां बिल्कुलु सही चवंदा आहियो, हैविंग हैव नॉट जी जेका जंग आहे न, इन में 2 माण्हू न पर 2 मुल्क न पर पूरी दुनिया लॻी चुकी आहे। अच्छा जंगनि जा असरात हूअं मतिलबु लोकल माण्हुनि ताईं, आम माण्हुनि ताईं कीअं पहुचंदा, केतिरे अरसे ताईं रहंदा, साइकोलॉजी इनखे कीअं ॾिसे थी, इन बाबति असां ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु ई वियो आहे व्यूअर्स। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। सोनिया जो बिल्कुलु साथ असां सां गॾु मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कॉर्न नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतन खां तहफ़ुज़, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में डॉक्टर शाहनवाज़ दल साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे सोना जो। सोना यूरिया ज़िंक कॉर्न हेल्प पज़ीर ज़िंक सां थिए ज़िंक जी हिक जेतिरी तक़सीम, भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार। अॻियां वधूं था जी डॉक्टर साहब। सो ॻाल्हि हली पई जेको असां वियासीं त जेको हिन जंगनि जा नफ़्सियाती असर दुनिया ते कीअं असर पवंदा। दुनिया ते लाज़मी तौर ते जेको आहे सो इंसान जी निंड खां वठी इंसान जे कमकार करण ताईं, वरी वापसि निंड ताईं,
जेकॾहिं उनजे अंदरि गैर यकीनी थी अची वञे, माना अनसर्टेनिटी, गैर यकीनी, जी बिल्कुलु, मुस्तक़बिल जो ख़ौफ़, अधु कलाक खां पोइ छा थींदो, थोरी देरि खां पोइ छा थींदो, हाणे छा थींदो। छो त हुनखे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं सरहद कंहिं मुल्क जी सरहद जे पासे में रहे थो त जंग हले पई, को माण्हू हाणे ॾिसो हिकिड़ो वॾो ख़ौफ़ पैदा कयो थो वञे त तेल महांगो थी वेंदो, शयूं महांगियूं थी वेंदियूं, दुनिया जे अंदरि महांगाई जो तूफ़ान अची वेंदो, $300 ते जेको आहे सो हिकिड़ो बैरल हलियो वेंदो, हीअं थींदो, हूं थींदो, हूं थींदो। छो त घण तेल पैदा कंदड़ मुल्क आहिनि इहे, इन्हनि जे अंदरि सभ खां वधीक तेल पैदा थो थिए। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहो सॼी दुनिया जो जेको तेल आहे उनजी जेका ज़रूरत खे इहे कनि था। इहो जेको स्ट्रेट ऑफ हार्मस जेको लंघ आहे, इन मां ई 30% तेल सॼी दुनिया जो वञे थो। उन में चाइना बि आहे, US बि आहे, मुख़्तलिफ़ मुल्क बि आहिनि। सऊदी अरब हिकिड़ो ॿियो रस्तो बि टनल ठाहियो आहे, हिकिड़ो लाइन ठाही अथसि, पर हुतां एतिरो तेल नथो वञे। जी हा। हिकिड़ो त जेको लफ़्ज़ आहे गैर यकीनी अची वेंदी, ॿियो गैर यकीनी खां पोइ जेको ॿियो उनसर ईंदो उहो ईंदो ख़ौफ़ जो। टियों उनसर जेको ईंदो निंड जे ख़राबु थियण जो। हाणे आउं तव्हांखे वार जे करे जेके कैफ़ियतूं थियनि थियूं न, उन्हनि कैफ़ियत नफ़सियाती कैफ़ियतुनि ते था अचूं, पोइ कारकर्दगी आख़िर में थी वञी रहे। पहिरियों थी गैर यकीनी, पोइ थियणु शुरू थियो ख़ौफ़, पोइ निंड फिटणु शुरू थी, पोइ तव्हांजे अंदरि डिसऑर्डरनेस अचणु शुरू थी, बेतरतीबी शुरू थी। सुबुह जो राति सॼी कोन सुम्हंदो त जेकॾहिं तव्हां मिसां सॼी राति न सुतल हुजो आहे त हींअर तव्हां उबासियूं पिया ॾियो आहे। डेफिनेटली तव्हां पंहिंजी जेका फुल कैपेसिटी आहे, तव्हांजी जेका एक्सप्रेस करण जी कैपेसिटी आहे, या जेके शयूं तव्हां रिकॉल कंदा आहियो, उहे न करे सघो आहे पंहिंजे इल्म जे हिसाब सां, पंहिंजे ॾाहप जे हिसाब सां, पंहिंजे तजर्बे जे एज़ अ एंकर पर्सन जे हिसाब सां, उहो तव्हां परफॉर्म न करे सघो आहे। हाणे अचे थो कारकर्दगी तव्हांजी मुतासिर थींदी। हाणे हिकिड़े फ़र्द सिर्फ़ु ताहिरा जी जेकॾहिं कारकर्दगी मुतासिर थींदी त मेहरान TV जा 2 कलाक ज़ाया थी वेंदा। हाणे सोचियो त जंग जे करे जेकॾहिं सभिनि माण्हुनि जे अंदरि ईअं गैर यकीनी अचे, निंड में ख़लल अचे, उदासी अचे, ख़ौफ़ अचे, त उन्हनि जी कारकर्दगी केतिरी मुतासिर थींदी। बिल्कुलु। हाणे उनजो काथो तव्हां लॻायो हिकिड़े सिंगल पर्सन तां, जेका तक़रीबन 8 अरब जी आबादी आहे दुनिया जी, ऑलमोस्ट 8 अरब आहे, 7 खां 8 अरब जे विच ते, 7 to 8 बिलियन। त उन आबादी में केतिरा माण्हू हूंदा। हाणे जेकॾहिं असां इम्पैक्ट खे ॾिसूं था, असर खे ॾिसूं था, त उहो त दुनिया जी हर कुंड में पवंदो। पहिरियों त महांगाई जो पवंदो। जी ॾिसो कोविड आयो, कोविड जे करे पोस्ट कोविड जी प्रिपरेशन ई कोन कई। वुहान में कोविड आयो, 90 ॾींहंनि खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि में पकड़ियो, पर कंहिं बि उनजी प्रिपरेशन कोन कई। त असां जेको आहे न कंटीजेंसी प्लान ठाहियूं कोन। बिल्कुलु। मिसाल जे तौर ते असां छा कंदासूं, असां 11th आवर ते निकिरंदासूं, पोइ जेकॾहिं गाॾी छुटी वई त पोइ जीअं उहो ख़ैर आहे, पर 11th आवर ते निकिर। ईअं न असां कंटीजेंसी प्लान हुजे असां वटि, जेकॾहिं रिक्शा न मिलियो, गाॾी पंचर थी वञे त मूंखे प्रोग्राम ते कीअं पहुचणो आहे। छो त टाइम एंड टाइड वेट फॉर नन, माना वक़्तु ऐं वीर कंहिंजो इंतज़ारु नथी करे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहे क़ौमूं, उहे फ़र्द, उहे मुआशरा जेके वक़्त जो क़दुरु कनि था, उहे कामयाब तरीन माण्हू आहिनि। उहे दुनिया जा जेको आहे न सो रुख बदिलाइनि था। ईअं ई आहे। सॼी दुनिया जे अंदरि महंदारी कनि था, ऐं उहे दुनिया जा रुख बदिलाइण वारा माण्हू सदियुनि में पैदा कोन थींदा आहिनि, असां मां ई हूंदा आहिनि। जेके माण्हू ॾिसो टाइम एंड टाइड वारी ॻाल्हि जेका आहे न, जेकॾहिं तव्हां, ऐं उन खां पोइ ॿियो जेको असरु थींदो उहो असांजे सॼे समाज जे अंदरि जेको आहे हिकिड़ो मेजर डिप्रेशन डेवलप थियणु शुरू थी वेंदो। ऐं हीअ जेका हालत जंग जेका आहे न, असां त पाकिस्तानी, असां पाकिस्तानी त सम्झूं था न, ताज़ो असांजे मथां हिकिड़ो इहो अटैम्प्ट थी चुको आहे। ऐं असां कीअं पिए भायो त ब्लैक जेको आहे सो छा चवंदा आहिनि, जेको राति जो लाइटूं बंदि करे छॾींदा आहिनि, ब्लैकआउट कीअं थींदा, उन में असां कीअं ज़िंदगी गुज़ारींदासीं। गर्मियुनि जो मौसम आहे या हीअं, सर्दियूं हुजनि त ठीकु आहे ब्लैकआउट हुजे या कुझु हुजे, माण्हू पियो हूंदो, पर घरनि मां ॿाहिरि हाणे ॾिसो ईरान में ऐं इसराइल में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इहे वार्निंग्स बि अचनि त घरनि मां ॿाहिरि न निकिरो। इसराइल त वरी पंहिंजा बंकर ठाहे छॾिया आहिनि, उते उनखे लिकी था वञनि, उते उन्हनि दुनिया जूं सभु सहूलियतूं ॾेई छॾियूं आहिनि, छो त उहे त जेको सरमाएदार मुल्क आहे ऐं सॼी दुनिया उन्हनि जी सपोर्ट करे थी।
ऐं उन जा बंकर बि अहिड़ा ठहियल आहिनि जेके एटम बम खां बि जेको आहे पंहिंजो पाण खे बचाए वेंदा, पर जेके ॾिसो सुधरियल क़ौमूं ऐं सुधरंदड़ क़ौमूं ॿिन्हिनि जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो गैप हूंदो आहे, ऐं उन्हनि जे अंदरि इहो जेको शुरू खां पाण पिया चऊं न हैव एंड हैव नॉट वारो जहिड़ो हूंदो आहे, त जेके सुधरियल माण्हू आहिनि उन्हनि ते नफ़्सियाती असरु वधीक पवंदो, ऐं जेके सुधरंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे मथां इक़्तिसादी असरु वधीक पवंदो, उन्हनि जी क़ुवत ख़रीद जेका आहे सो मुतासिर थींदी, उन्हनि जी लिविंग स्टैंडर्ड मुतासिर थींदा, उन जी रहणी कहणी मुतासिर थींदी, उन्हनि जी रोज़मर्रा जो कमु ऐं कार ऐं किरत मुतासिर थींदी। त जंगियूं इन्हनि जे करे उनखे जेको आहे न सो सदाईं निंदियो वेंदो आहे त जंगियूं जेको आहिनि सो कंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद कोन्हे, उहा पाड़े में हुजे, उहा ख़ानदान में हुजे, उहा मुल्कनि में हुजे, या उहा शहरनि जे विच में हुजे, या ज़ातियुनि में हुजे, या नस्लनि में हुजे, उहा जंग जेका आहे न सो सदाईं नुक़सानु कान ॾींदी आहे। हिकिड़ो हानिकार अमल आहे जंहिंमें सदाईं जेको आहे न सो सिर लुणबा आहिनि, जंहिंजे अंदरि इक़्तिसादी नुक़सान थींदा आहिनि, जंहिंजे अंदरि जेको आहे न सो तालुक टुटंदा आहिनि, जंहिंजे अंदरि नफ़्सियाती असर पैदा थींदा आहिनि। त हीउ जेको आलमी वायुमंडल आहे, हीउ जेको आलमी सीनारियो ठहियो पियो आहे, इन जे अंदरि हिकिड़ी गैर यकीनी पैदा थी चुकी आहे। हाणे ॾिसो हिकिड़ो माण्हू बटण जे मथां वेठो आहे, तव्हांखे मूंखे ख़बर कोन्हे त बटण केरु केॾी महिल थो दॿाए, ऐं अॻिन 20 मिंटनि में 30 मिंटनि में कलाक में तव्हांजे मथां छा गुज़रंदी उनजी का ख़बर कोन्हे। पोइ उनजे करे जेका आहे न सो असांजे नफ़्सियाती तौर ते गैर यकीनी पैदा थींदी। कहिड़ी ख़बर इहो जेको मिसाइल अचे पियो हिनजो रुख असां त कोन थी वेंदो, कहिड़ी ख़बर जिते जेको आहे सो बंकर बस्टर बम किरिया आहिनि उनजी ताबकारी असां ताईं त कोन अची वेंदी। त सदियुनि ताईं इहे जेके ॾिसो असां चवंदा आहियूं न त जेको आहे न सो जिस्म ते आयल घाव भरिजी वेंदा आहिनि, पर उनजो जेको घाव जो जेको निशान हूंदो आहे, स्कार जंहिंखे चवंदा आहियूं, उहो सदियुनि ताईं हलंदो आहे, तव्हांजे वजूद सां गॾु हूंदो आहे। जेकॾहिं हिते कट अचे थो ऐं उहो सिबजी वियो, ठीकु थी वियो, सभु शयूं थी वियूं, पर उनजो जेको निशान आहे जंहिंखे स्कार चवंदा आहियूं, बिल्कुलु उहो निशान ता हयात तव्हांजे वजूद जे मथां बिल्कुलु जेको आहे न सो हिकिड़े लिंगे वांगुरु, हिकिड़े लकीर वांगुरु, हिकिड़े निशान वांगुरु, हिकिड़े तरीक़े सां उहो तव्हांजे अंदरि उभरियो पियो हूंदो। त जंगियुनि जा असर सदियुनि ताईं क़ौमुनि जे मथां किरंदा आहिनि, उनजी नफ़्सियात जे मथां किरंदा आहिनि, उनजी इक़्तिसादियत जे मथां किरंदा आहिनि, उन्हनि जे सॼी सक़ाफ़ती ऐं समाजी दुनिया जे मथां किरंदा आहिनि। सही, असां त बुनियादी तौर ते त तॾहिं चवंदा आहियूं त जंग जा हाञा समुझ हिकु जेतिरा हूंदा। सही। अच्छा, दुनिया में ईअं थिए थो जॾहिं जंग जा ऐलान थियनि था, उन खां पोइ सीज़ फायर थी वञे थो, असां जहिड़ो कंट्री या इंडिया जी ॻाल्हि कयूं था और पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था, उते त जंग जो आगाज़ थिए थो, सीज़ फायर थिए थो, उन खां पोइ उन तरीक़े सां काउंसलर्स वर्क नथा कनि, पर छा दुनिया में काउंसलर्स पोइ वर्क कंदा आहिनि? इहो असांजो कमु। तमामु बहितरीनु सुवालु पुछियो थो। त जॾहिं जंगियूं थींदियूं आहिनि त उनखां पोइ हिकिड़ो जेको ट्रामा थो थिए, जेको सदमो थो थिए, उहो जिस्मानी सदमो थिए, उहो नफ़्सियाती सदमो थिए, ठीकु आहे, उहो कंहिंजा उज़वा हलिया विया, कंहिंजी बांह कटिजी वई, कंहिंखे मथे में धकु लॻो, कंहिंजो को प्यारो गुज़ारे वियो, कंहिंजो ॿारु, कंहिंजो वॾो, कंहिंजो नंढो, कंहिंजो घर तबाह थी वियो, कंहिंखे इक़्तिसादी तौर ते नुक़सानु थियो, त उन्हनि खे पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर थींदो आहे। जीअं ज़िलज़िला ईंदा आहिनि, कुदरती आफ़तूं ईंदियूं आहिनि, त उन्हनि जे अंदरि बि जेके आहिनि सो पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर थींदा आहिनि, माना सदमे खां पोइ वारियूं ज़हनी दॿाउ वारियूं माबाद सदमा जेको स्ट्रेस माना ज़हनी दॿाउ थींदो आहे, उहो हिकिड़ा उनजे लाइ असांखे माना इज्तमाही तौर ते उन्हनि मुल्कनि जे नफ़्सियातदाननि खे, साइकेट्रिस्ट खे अॻियां अचणु खपे उन वार ट्रामा मां ॿाहिरि कढण लाइ। जीअं जॾहिं एंग्ज़ाइटी ऐं स्ट्रेस जी असां हिस्ट्री था वठूं न, त उनजे अंदरि शेल शॉक, बैटल शॉक जहिड़ा टर्म इस्तेमालु थींदा। कंहिं ज़माने में जॾहिं पहिरीं वर्ल्ड वार थी हुई, जॾहिं असां तशवीश जी बीमारियुनि जी या ॻणती जी बीमारियुनि ऐं उणतुण जी बीमारियुनि जी या गैर यकीनी जी बीमारियुनि जी जेका तारीख़ ॾिसूं था, हिस्टोरिकल बैकग्राउंड ॾिसूं था, त फर्स्ट वर्ल्ड वार ऐं सेकेंड वर्ल्ड वार में फ़ौजियुनि जे अंदरि शेल शॉक थींदा हुआ, बैटल शॉक थींदा हुआ, ऐं उनखे पोइ वरी आहिस्ते आहिस्ते करे अॻियां अची PTSD पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर जो नालो ॾिनो वियो। जीअं जी इल्म नफ़्सियात तरक़ी कंदो वियो, तिब नफ़्सियात तरक़ी कंदो वियो, ईअं उन्हनि जा नाला तब्दील कंदा विया, पर उन्हनि ज़माननि में उनखे शेल शॉक, बैटल शॉक जे नाले सां बि चयो वेंदो। त लाज़मी आहे जंहिंजो घर तबाह थियो, जंहिंजो को प्यारो गुज़ारे वियो, मिसाल असां हिते दुनिया ॾियूं था, रोड एक्सीडेंट थिए थो, रोड एक्सीडेंट जे खां पोइ बि ट्रामा थियनि था। तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां थो,
किथे वार हली पे या किथे जंग हली पे या जेको इस्लामाबाद में हिकिड़ो मुशर्रफ जे टाइम में क्लैश हलियो पियो मस्जिद जे हवाले सां या ॿियनि मामलनि जे हवाले सां जेको लाल मस्जिद जे हवाले सां त मूं वटि केस अचणु शुरू थी विया हुआ किथां खां मुख़्तलिफ़ परेटाबाद मां हेराबाद मां कासमाबाद मां त डॉक्टर साहिबु असांखे ईअं महसूसु थिए थो त गोलियूं असांजे दरवाज़े ते पियो हलनि उनखां पोइ जॾहिं 2011 वारो फ्लड आयो त जैकोबाद में हिन में त हितां खां 4 नंबर बंदि वारी साइड खां अची विया कुझु केस त जेको आहे डॉक्टर साहिबु असांखे ईअं महसूसु थियो त असांजी खटूं तरनि पियूं ऐं इहे दरिया टुटी वियो आहे उनखे असां पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर में ॾिसंदा आहियूं ऐं हिकिड़ो जेको आहे न सो एप्रीहेंशन जेके चइबो आहे मुस्तक़बिल जो ख़ौफ़ उन जे तरीक़े सां ॾिसंदा आहियूं त जंगियुनि जे अंदरि जेके नुक़सान थियनि था जेकॾहिं उन जे तव्हां जेको आहे न सो कथ लॻायो था त उनखां पोइ जेके जज़्बाती नुक़सान थियनि था सदमाती नुक़सान थियनि था उन्हनि जे काउंसलरनि खे अॻियां अचणु खपे सॼी दुनिया जा जेके बि इल्म नफ़्सियात ऐं तिब नफ़्सियात सां वाबस्ता माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजूं ख़िदमतूं ॾियणु खपनि ईरान जे लाइ भले फ़लस्तीन जे लाइ भले इसराइली लाइ भई ॾिसो इंसान त सॼी दुनिया जो इंसान आहे न हीउ जहिड़ो त हुकूमतनि जे अनाउनि जो जहिड़ो आहे न फ़र्द वाहिद जेको आहे उहो खणी ठीकु आहे उनजी पंहिंजे मुल्क जी पॉलिसियुनि जी लबैक कंदो न जेकॾहिं हक़ में वक़्तु का पॉलिसी ठाहे थो ऐं उनजी सरहदुनि जी पासदारी जे फ़ाइदे जी ठाहे थो त उते जी आवाम उनखे पुठभराई कंदी जेकॾहिं असां इंडिया जे ख़िलाफ़ु जंग में पंहिंजी हुकूमत सां गॾु बीठा हुआसीं पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठा हुआसीं पंहिंजी फोर्सिस सां गॾु बीठा हुआसीं एयरफोर्स सां गॾु बीठा हुआसीं नेवी सां गॾु बीठा हुआसीं पाकिस्तान ज़िंदाबाद चयोसीं या जेको बि कुझु चयोसीं असां पंहिंजी क़ौम पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी पंहिंजी फ़ौज पंहिंजे माण्हुनि पंहिंजी हुकूमतनि सां गॾिजी बीठा ॾिसजे त क़ौमूं पाण में विढ़णु न चाहींदियूं आहिनि तव्हां कश्मीर जी ॻाल्हि कयो त उते इंडिया जे अंदरि उतां जी अवाम जेको आहे सो उन्हनि जे हक़ में ॻाल्हाए रही हूंदी आहे तव्हां गज़ा जी ॻाल्हि कयो त इसराइल जी अवाम जेको आहे सो गज़ा जे हक़ में ॻाल्हाए रही हूंदी आहे उहा ॿी ॻाल्हि आहे त पोइ उन्हनि ते शेलिंग थिए थी उन्हनि ते अलॻि सां ज़ुल्म बरबरत थिए थी या जॾहिं ईरान जी ॻाल्हि थिए थी इसराइल जी ॻाल्हि थिए थी क़ौमूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरीक़े सां न विढ़णु चाहींदियूं कुझु तव्हां ॾिसो इसराइल जे पंहिंजो गज़ा जे हक़ में मुज़ाहिरा थिया सॼी दुनिया में स्टिल थिया हाणे नेटो जूं जेके मुल्क आहिनि न उहे वरी सभु हिकु आहिनि पर उनजे बावजूदि जेको आहे सो शॉन्ज़ले स्ट्रीट पेरिस जी आहे फ्रांस उनमें मुज़ाहिरा थिया न्यूयॉर्क में थिया ऐं जेको आहे वाशिंगटन डीसी में थिया हींअर ईरान जे मथां जेके हमला थिया आहिनि उनजे लाइ बि जेके मुज़ाहिरा थिया आहिनि बिल्कुलु अच्छा डॉक्टर साहिबु वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो न्यूज़ ॿुधूं था उन खां पोइ काफ़ी सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां सां शेयर करणियूं आहिनि कोशिशि कंदासीं त ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं हीउ प्रोग्राम पहुचायो वञे ॿारनि जी ज़हनी सिहत ते कीअं ध्यानु ॾियणु खपे मुंहिंजे ख़्याल सां इन ते बि ॻाल्हाइणु खपे नाज़रीन न्यूज़ ॿुधूं था उन खां पोइ वापसि अचूं था कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह में जंहिंसां भरपूर सहकार मौजूदु आहे सोना जो सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम वधीक फिलफोर पैदावार भरपूर ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे वीर भलीकार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम सुबुह मेहरान सां सोना जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं सोना जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त सोना यूरिया ज़िंक हल पज़ीर ज़िंक सां थिए ज़िंक जी हिकु जेतिरी तक़सीम भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार अॻियां वधूं था डॉक्टर शाहनवाज़ दल साहिबु मौजूदु आहिनि जी डॉक्टर शाहनवाज़ दल साहिबु मां चाहींदमि त ॿारनि जी ज़हन जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल करियूं मोकलूं बि आहिनि जुन जुलाई ऐं जेको आहे ॿारनि खे उहो रेस्ट बि मिले थो मूंखे ईअं फील थींदो आहे त ॿारु जॾहिं बैग खणी वेंदो आहे स्कूल त हुनजे पोयां हिकिड़ो वॾो बोझ हूंदो आहे जून जुलाई में थोरो उहो बोझ घटि थी थो वञे सो ॿारनि खे कीअं ट्रीट कजे ॿारनि खे उनजो ज़हन जी पुख़्तगी जे लाइ कीअं कमु कजे सो यस प्लीज़ डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि करणु चाहियूं सॉरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा करणु चाहींदमि त असां जेको आहे सो जॾहिं ॻाल्हि कयूं था उन्हनि पेरेंट्स जी जिन जा ॿार जेको आहे सो कची उमिरि में नंढी उमिरि में उन्हनि खां जेको आहे सो उन्हनि खां ई पनाह घुरी रहिया हूंदा आहिनि इन तरह जा केसिस बि पाण पंहिंजी सिंध में थींदी ॾिसंदा आहियूं सो ॿार जी ज़हनी निशोनमा कीअं करणु खपे बुनियादी तौर ॿार मुछ जो वार जॾहिं वार तॾहिं वरे
उनखां पोइ हाणे हिकिड़ो जेकॾहिं जेको पेरेंट आहे जंहिंखे असां वालदेन था चऊं, जेकॾहिं उहो डिसफंक्शनल फैमिली मां निकितो हुजे, उन सूर उहो चवंदा आहिनि उहे सूर खाई, तकलीफ़ूं खाई, नफ़्सियाती ईज़ा खाई ऐं सदमा खाई, ऐं उहो वरी जेकॾहिं उनखे जॾहिं ॿार थींदा ऐं उन्हनि ॿारनि सां बि उनजा उहे रिफ्लेक्शन्स ईंदा जेके उन ॾिठा। हाणे उन में ॿ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा जेके उन्हनि सदमनि मां, तकलीफ़ुनि मां, ईज़ानि मां निकिरी ईंदा आहिनि त कुझु सिखी पिराए निकिरंदा आहिनि, पोइ उहे उन्हनि खे अंदरि पंहिंजे पाण में जज़ब करे पर हिकिड़ी नई शइ पैदा कंदा आहिनि जेका ॿारनि जे लाइ ॾाढी जेको आहे सो सिहतमंद हूंदी आहे। पर 70% वालदेन जेके डिसफंक्शनल फैमिलीज़ मां निकितल हूंदा आहिनि, उहे जेके आहिनि सो ॿारनि जे मथां उन ई साॻी अज़ियतनि खे रिपीट कंदा आहिनि। वरी जेकॾहिं केरु चवंदा न ॿार असांजा न, असांजी मर्ज़ी जेको करियूं। हाणे जेका ॻाल्हि तव्हां कई परवरिश जी, पहिरीं तव्हांजो जेको विच में जेको चवनि था उन्हनि ॿारनि जो छा थींदो, परवरिश जी ॻाल्हि कई त असां वटि वसीला तमामु घटि आहिनि, असां वटि कमु घणो आहे, पोइ असां छा कंदा आहियूं, ॿार खे माउ जे हवाले करे छॾींदा आहियूं। वरी जेकॾहिं माउ वर्किंग आहे पोइ ॿार खे मासियुनि जे हवाले करे छॾींदा आहियूं, ॿार खे आयाउनि जे हवाले करे छॾींदा आहियूं, या कुराड़ी ॾाॾी जे हवाले करे छॾींदा आहियूं, या अणपढ़ियल फुफी जे हवाले करे छॾींदा आहियूं। बिल्कुलु ठीकु आहे। पोइ उन ॿार जी जेका तरबियत आहे उहा तरबियत जेका आहे न सो गड़बड़ में वञे थी। वर्किंग लेडीज़ जा ॿार ऐं नॉन वर्किंग लेडीज़ जा ॿार जेके आहिनि ॿिन्हिनि जे अंदरि नफ़्सियाती तौर ते कॉन्फिडेंस लेवल डिफरेंट हूंदियूं आहिनि। पोइ वरी जेके आहिनि सो जेको आहे न सो सुधरियल समाजनि जा ॿार ऐं अणसुधरियल समाजनि जा ॿार, पढ़ियल लिखियल फैमिलियुनि जा ॿार, अणपढ़ियल लिखियल फैमिलियुनि जा ॿार, उन्हनि जी नफ़्सियात अलॻि हूंदी आहे। जेको मेन अचे थो ॿारनि जे अंदरि, ॾिसो ॿारनि जी तरबियत जे अंदरि असां चवंदा आहियूं त सिर्फ़ु ॿार खे चओ बाबा सफ़ाई जो ख़्यालु रख, कूड़ न ॻाल्हाए, पढ़ाई ते ध्यानु कर, इहो ॿारनि जी परवरिश न आहे। पेरेंटिंग जेको परवरिश या पालना जंहिंखे चइबो आहे उहो हिकिड़ो पूरो सब्जेक्ट आहे सॼी दुनिया में, जंहिंखे नथो सम्झो वञे थो। जेका नर्चरिंग असां चवंदा आहियूं न, ॾिसो इंसान पंहिंजे तव्हां असां वेठा आहियूं जेके बि उहे ॿिनि तरीक़नि सां वाद वीज कंदा आहियूं, नशो नुमा कंदा आहियूं। हिकिड़ी कंदा आहियूं असां पंहिंजी फितरत जे मुताबिक़, ऐं फितरत जेके असांजी जबलतूं हूंदियूं आहिनि उहो 0 एज खां शुरू थियनि थियूं ऐं उहो कुड़ाडप ताईं थियूं वञनि। उहे असांजी जबलतूं जेके 5 बेसिक इंस्ट्रक्शन उहे सॼी ज़िंदगी असां सां जुड़िया रहंदा, उन्हनि ते कंहिंजो बि कंट्रोल न हूंदो। उते जिंद ऐं ज़ात जो कंट्रोल न हूंदो, जंहिं ज़ात जे बाबति असां ॻाल्हायूं था। उनखां पोइ ॿी थींदी आहे नर्चरिंग, माना परवरिश, पालना। उहो समाज कंदो, वालदेन कंदा, स्कूल कंदा, किताब कंदा, दोस्त कंदा, पाड़ो कंदो, साथी कंदा। बिल्कुलु उहा बि वरी सॼी ज़िंदगी हलंदी रहंदी आहे। बिल्कुलु जेकॾहिं तव्हां रिहर्सल न करियो तव्हां सुठे नमूने ॻाल्हाए न सघंदो। ईअं ॿार जेकॾहिं ज़िंदगी जे उसूलनि ते सही तरीक़े सां हुनखे न हलायो वेंदो त उहो कारआमद न हूंदो। शख़्सियत जा बिगाड़ अलॻि चैप्टर आहे, पर उनखां पहिरीं जेको ॿारनि जे अंदरि जेके बिगाड़ था थियनि, अच्छा ॿारनि जूं जेके बीमारियूं उहे 3 तरीक़नि सां थियूं। हिकिड़ो डेवलपमेंटल डिसऑर्डर थींदा आहिनि, ॿिया बिहेवियरल डिसऑर्डर थींदा आहिनि, टिया इमोशनल डिसऑर्डर थींदा आहिनि। डेवलप माना वादवीज जा मसइला ऐं रवैयनि जा मसइला ऐं जज़्बात जा मसइला। उमिरि जे लिहाज़ खां जेका वादवीज आहे उहा जवानी, नौजवानी, पोइ मिडल एज, पोइ इन्हनि में थींदी वेंदी आहे। पर इहे 3 प्रॉब्लम उनखे सॼी ज़िंदगी हलंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजी जज़्बाती तौर ते ख़्यालु न रखियो वियो बचपन में त तव्हां वॾा थी जज़्बाती तौर ते जेको आहे न गैर पाइदार हूंदो, अनस्टेबल हूंदो। जेकॾहिं तव्हांजे रवैयनि जी मॉडिफिकेशन न कई वई, तव्हांजी सुधार न कयो वियो, उनजे अंदरि बदिलाव न आंदो वियो त उहो वॾा थी तव्हांजे रवैयनि जे अंदरि ॾाढा जेके आहिनि सो प्रॉब्लम हूंदा। ऐं ईअं वादवीज जेकॾहिं तव्हांजी दिमाग़ी ओसर ते त कमु थिए थो, बाबा मानी खाधी, फलाणी कई, जूस पीतो, फलाणो कयो, हीअं कयो, पर उनजी जेका आहे न वक़्त जे हिसाब सां वज़न केतिरो हुजणु खपे, ॿार जी ग्रोथ केतिरी हुजणु खपे, कद केतिरो हुजणु खपे, उनजी निंड केतिरी हुजणु खपे, इहे सभु जेके आहिनि सो जेका वादवीज आहे उनजे दौरान जूं ॻाल्हियूं आहिनि। ईअं असांखे जॾहिं को रवैयनि वारी वादवीज आहे उन में बि ईअं करिणो आहे, जज़्बाती वादवीज आहे उन में बि ईअं करिणो आहे। पोइ जॾहिं असां ॿारनि जी नफ़्सियाती बीमारियुनि ते अचनि त उहे बीमारियूं बि इन्हनि 3 कैटेगरीज़ में अचनि थियूं।
ऐं असां खणी छिके वञी 18 सालनि ताईं 17 सालनि ताईं जेसिताईं उहे युथ में नथा अचनि तेसिताईं एडोलिसेंस बालकपण आहे या नोखेस जवानी आहे, माना 11 खां 17 सालनि ताईं नोखेस जवानी आहे, माना उभरंदड़ जवानी आहे। उहा ओसि ताईं असां 17 सालनि ताईं उनखे युथ नथा चऊं। गवर्नमेंट हाणे 18 सालनि जो कानून करे छॾियो आहे त 18 सालनि में नौजवान थींदो, शनाख़्ती कार्ड ठहंदो, लाइसेंस ठहंदो, हीउ थींदो, हू ठहंदो। हाणे जेको अचे थो मेन मसइलो, जेका तरबियत आहे न, उहा झोली जेका माउ जी आहे उतां खां थी शुरू थी। मां खाइण त सेखारे थी, मामूं अचे त हुनखे सुठो सलाम करणु सेखारे थी, पर जेकॾहिं सहुरे जन सां नथी ठहे त चाचे खे सुठो सलाम करणु सेखारे नथी, या सुठो वर्ताव करे नथी सघे, ट्रीट करे बि न ॿार खे उन तरीक़े सां सेखारे बि। हीउ चाचो तुंहिंजो दुश्मन आहे, हीउ मामूं तुंहिंजो भले में आहे। ऐं जेकॾहिं उनजो लाड़ो सहुरे जन आहे सुठो त उहा वरी उनखे उहा थी करे, पर हू इज्तमाही तौर ते उन्हनि मुस्तक़बिल जे हाञनि खे नथी ॾिसे। बिल्कुलु बिल्कुलु। जेके भवाइता आहिनि, जेके ख़तरनाक आहिनि, जेके तोड़ फोड़ जो शिकार कंदा, जेके ॿार जी शख़्सियत जे अंदरि बिगाड़ जो सबबु बणिजंदा, उन्हनि ते उहा माउ जेको आहे सो ध्यानु नथी ॾिए। हाणे माउ लाशौरी तौर ते करे थी, हू पंहिंजे लाशौर जे अंदरि जेके ज़िद कावड़ूं या तकलीफ़ूं हुनखे मिलियल हूंदियूं आहिनि उन्हनि जो असरु ॿार जे अंदरि विझे थी, इन्फ्यूज़ करे थी। पर हुनखे ही बसि लाज़मी तव्हांजो ही प्रोग्राम असांजूं भेनरूं काफ़ी ॾिसनि थियूं जेके माइरूं आहिनि, ऐं मूं ॾिठो आहे त असांखे टेलीफोन कॉल्स भेनरूं कंदियूं आहिनि। बिल्कुलु। त चवण जो मक़सदु उन्हनि जे लाइ ही प्रोग्राम, त उहे पंहिंजा रिफ्लेक्शन्स ॿारनि जे अंदरि न विझनि, जेके समाज पटांदड़ हुजनि, जेके समाज जे हवाले सां हुजनि, उहे उन्हनि ॿारनि में विझनि, न की उहे विझनि। ॾिसो असां चवंदा बाबा क़ुर शरीफ़ पढ़णो आहे, स्कूल जो सबक़ु यादि करिणो आहे, पीउ जो एतिराम करिणो आहे, जेको आहे न माउ जो एतिराम करिणो आहे, इन खां मथे बि कुझु शयूं आहिनि। अॼुकल्ह जेको मोबाइल हथ में अची वियो आहे न, मां छा थी करे, हिकिड़े बेड ते घर जा 4 भाती वेठा आहिनि, 4 ई मोबाइल में लॻा पिया आहिनि। बिल्कुलु। इहो छा आहे? इहो जेको आहे न सो बिगाड़ आहे। इन जा रिज़ल्ट तव्हांखे मिलंदा 20 सालनि खां पोइ, जॾहिं तव्हांजे ॿारनि जे अंदरि छुड़वागियूं थींदियूं ऐं उहे छुड़वाग ॿार वालदेन थींदा। जेके अॼु 10 सालनि जा आहिनि, जेके अॼु 5 सालनि जा आहिनि, उहे 25 साल 30 साल में शादियूं कंदा। उनखां पोइ जेको आहे सो उन्हनि जा जॾहिं ॿार थींदा त उन्हनि जी शख़्सियत अहिड़ी जेको आहे न सो ग़ैर मुतवाज़न हूंदी ऐं जेको आहे न सो नाहमुवार हूंदी। बिल्कुलु। उहो पोइ जॾहिं पोइ समाज खे जेको मिलंदो, ॾिसो असां दूर अंदेश न आहियूं, दूर अंदेश न आहियूं, बिल्कुलु न, बिल्कुलु। असां मुस्तक़बिल बीन न आहियूं, बिल्कुलु। असां मुस्तक़बिल जी उपटारा नथा करे सघूं। असां पंहिंजे इल्म, पंहिंजी ॾाहप, पंहिंजी सम्झ, पंहिंजे जेको आहे सो जेको फोक विज़डम आहे उनखे इस्तेमालु करियो। तव्हांजी मुंहिंजी नानी खे यादि करियो, असांजी ॾाॾियुनि खे यादि करियो, त उहे केतिरियूं दूर अंदेश हूंदियूं हुयूं। वरी असां पंहिंजी माइरनि खे ॾिसूं त उहे असांजी नानी ॾाॾी जे बनस्बत थोरियूं घटि आहिनि। वरी जॾहिं तव्हां असां वालदेन थींदासीं थिया आहियूं त असां उन्हनि खे ॾिसूं। असीं पंहिंजे ॿारनि खे चवंदा बाबा अची वियो, बाबा अची वियो, बाबा 2 मिंटनि में वेहंदो, ॿार गुम, वरी किथे गेम पियो खेॾे, मोबाइल ते लॻो पियो आहे, टीवी पियो ॾिसे ऐं कुझु कोन। ऐं उन्हनि खे चयो बाबा तव्हां हेल्दी कार्टून्स ॾिसो, एजुकेशनल वीडियोज़ ॾिसो, तव्हां मुख़्तलिफ़ गेम्स उहे खेॾो जेके तव्हांजी दिमाग़ी ओसर जे लाइ फ़ाइदेमंद हुजनि। पर असां हुनजी सिलेक्शन कीअं करे ॾियूं? छो त माउ पीउ खे त टाइम कोन्हे। हिकिड़ी जेका रेस आहे अॻियां वधण जी, उहा एतिरी वधी वई आहे जो मर्द खे 2 ड्यूटियूं करणियूं थी पवनि, औरत खे ड्यूटी करणी थी पवे। जेकॾहिं नथी करे त उहा माज़रत सां उहा पंहिंजी एक्टिविटीज़ में एतिरी गुमसुम हूंदी आहे जो जेको आहे न सो अॻे ज़माने में छा थींदो, जॾहिं जेके ख़ातून ऐं खाना हूंदियूं हुयूं उहे वांदियूं थींदियूं त रली सिबंदियूं हुयूं, भर्त भरींदियूं हुयूं, टोपो सोपो कंदियूं हुयूं, या का टोपी ठाहींदियूं हुयूं, या को स्वेटर ठाहींदियूं हुयूं। अॼु जो वही जेको आहे न सो मोबाइल इस्तेमालु कनि थियूं ऐं बसि एक्स्ट्रा टाइम मिले थो। तव्हां रली ठाहिण इहे कम त ॾाढा वॾा आहिनि, उहे चवंदियूं आहिनि इहो टाइम मिलियो आहे त भला स्पा हलिया था वञूं, स्पा हलिया था वञूं, या फोन ते वेही हिक ॿिए जे मुड़ुसनि जी गिलाऊं था करियूं। माना भेणूं 2 हूंदियूं न, हिक ॿिए खे तुंहिंजो मुड़ुसु ईअं मुंहिंजो ईअं, तुंहिंजो कलाक गुज़री वेंदा। जॾहिं असां मुआशरे खे हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में ठहण जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, उते ई माउ जो एजुकेटेड हुजणु केतिरो ज़रूरी आहे। उहा माउ जेका शऊर वारी माउ हुजे, उहा माउ जेका सम्झ वारी माउ हुजे, उहा माउ जीअं मां चयो त उनखे दूर अंदेशी वारी उहा थोरी नज़र ज़रूरु हुअणु खपे।
मौजज़े खां घटि कोन्हे, नेमत खां घटि कोन्हे त माउ पढ़ियल हुजे, पर पढ़ियल ख़ाली न खपे, असांखे कढ़ियल बि खपे। जेको आलम इल्मु त आहेसि, अमल न आहेसि, पोइ फ़ाइदो कहिड़ो? मिसाल जे तौर ते जेका माउ पढ़ियल आहे ऐं उहो कढ़ियल न आहे, उहो अमल वारी न आहे, त पोइ हुनजे अमल जो फ़ाइदो कहिड़ो, इल्म जो फ़ाइदो कहिड़ो? पोइ उहा मुआशरे में हिकिड़ी कागज़ जी डिग्री रखण वारी ख़ातून आहे, या मर्द जी ॻाल्हि करियो, पीउ जी ॻाल्हि करियो। असां ख़ाली पंहिंजी नियाणियुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे बि निंदियूं न, असां पाण ते बि खणूं त जेके छो त चवंदा आहिनि न साइकिल जा ॿ फीता हूंदा आहिनि, हुन खां बग़ैर साइकिल हिक फीते ते कोन थी हली कोन हलंदी। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त इन्हनि ॿिन्हिनि फीतनि खे गॾिजी हलणो आहे न, तॾहिं जेको आहे न कारवाने ज़िंदगी बहितर गुज़रंदो, घर जो कार वहिंवार सुठो गुज़रंदो, सिहतमंद गुज़रंदो, हकारी गुज़रंदो, ऐं हिकिड़ो पुरअमन गुज़रंदो। ऐं उन्हनि में जेके पुरअमन माहौल में जेके पलजंदा आहिनि, उन्हनि जी जेका उथक ई अलॻि हूंदी आहे, उनजी ॾाहप अलॻि हूंदी आहे, उनजे अंदरि जेको शऊर अलॻि हूंदो आहे। ऐं जेके बेतरतीबियुनि में, जेके नफ़्सियाती बीमारियुनि में जेके वालिदेन हूंदा आहिनि, उन्हनि जे ॿारनि जी उथक अलॻि हूंदी आहे, उहे मुंझियल हूंदा आहिनि, उहे जेको ख़ुदि एतमादी जी घटिताई वारा ॿार हूंदा आहिनि, उहे पंहिंजो ख़्यालु न रखण वारा ॿार हूंदा आहिनि, उहे तयार ई न थींदा, उन्हनि जे लाइ को फैशन ई कोन हूंदो आहे। भले खणी पैसो केतिरो बि हुजे, पैसे सां शऊर कोन्हे न मिलंदो, पैसे सां अक़ल कॾहिं न मिलंदो, अमल सां मिलंदो। जेकॾहिं ॾिसो न, असां हिकिड़ा जेके आहिनि समाज जे अंदरि हिकिड़ी फ़ौज पैदा करियूं पिया, हिकिड़ी फ़ौज पैदा कयूं पिया जेका बेमुहार आहे, जंहिंजी नथ में नकील कोन्हे लॻल, जंहिंजो को बि रुकावट न आहे। पोइ छा थो थिए? जेको तव्हांजो नेक्स्ट सवाल तव्हांजे ज़हन में, पोइ उहो थो थिए। हाणे उहो आहे त समाज नशे में मुब्तला थो थिए, समाज बुराइनि में मुब्तला थो थिए, समाज झेड़नि में मुब्तला थो थिए, समाज अबतरीअ में मुब्तला थो थिए, समाज जेको आहे न सो घटि वधाई में मुब्तला थो थिए। ऐं पोइ जेको आहे न सो हिकिड़ो अजीब अफ़रा तफ़री, हिकिड़ो जेको आहे न सो हुल हंगामो, हिकिड़ो गोड़ गजगोड़ ऐं हिकिड़ो बेतरतीबी समाज जे अंदरि अची थी वञे। पोइ नशे जे वाहिपे जे करे पोइ असांजा घर टुटनि था, इक़्तिसादी नुक़सान पवनि था, इज़तुनि जा इज़त नफ़्स मुतासिर थियनि था, ख़ुदकुशियूं थियनि थियूं, उनखां पोइ काफ़ी सारा अहिड़ा कुदा अमल थियनि था जेके सदियुनि ताईं जिन जा अस्कार असांजे वजूद जे रहंडू पाईंदा आहिनि, जी चेहरनि ते रहंडू पाइजियूं आहिनि, ईअं रहंडू पाईंदा रहंदा आहिनि। ऐं समाज जेको टोट फुट जो शिकार थी ऐं हिकिड़ी अजीब धुॿण जे अंदरि फासी था वञनि, जंहिं मां निकिरण लाइ वरी सदियूं खपनि। जी हा, जी हा। अच्छा डॉक्टर साहब, हींअर ई लाहौर आई थिंक उते ई हिकिड़ो नौजवान, ॾाढो ख़ूबसूरत नौजवान, मुल्तान में सॉरी, उनखे घर वारनि खे हिकिड़ो मैसेज करे थो त मूंखे तव्हां मुंहिंजो लाश अची करे ऑफिस मां खणी वञिजो। उहे नौजवान जेके सुठी तालीम बि हासिलु कनि था, जिन जी पर्सनैलिटी बि सुठी आहे, उनजो मोबाइल फ़ोन जॾहिं ॾिसे थो आईफोन उन वटि मौजूदु आहे, उनजी ड्रेसिंग, उनजी पर्सनैलिटी, इन तरह जा इन तरह जो नौजवान जेकॾहिं उनजो इहो साइड नज़र अचे थो, इन जे पोइ छा? उनजी जॾहिं तस्दीक कई वई त उन में हिकिड़ो जेको क्लू मिलियो, हिंट मिलियो, उहो इहो मिलियो आहे त हुन पसंदि जी शादी कई, माउ पीउ सां बि तज़ाद में अची वियो ऐं पंहिंजी घरवारी सां तज़ाद में, घरवारी चए त मूंखे उन्हनि सां गॾु न रहणु, हो चवनि असीं पंहिंजे पुट सां गॾु रहंदासीं, उहो हिकिड़ो तज़ाद अची वियो। त हुन चयो त पोइ न आऊं तव्हां सां गॾु रहंदुसि, न हुन सां आऊं हिकु ॿिए पासे थो हलियो वञा। हाणे इहो जेको नामवार शख़्सियत आहे न, जेको मूं लफ़्ज़ अनस्टेबल पर्सनैलिटी चयो, ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे त तव्हां ज़हनी दबाव खे बर्दाश्त नथा करे सघो, तव्हां वटि वे आउट न आहे। मिसाल जे तौर ते ताहिरा, आऊं तो वटि अची पंहिंजो किथारसिस करे वियुसि, पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए वियुसि, तूं मूं वटि अची मूंखे ॿुधाए वे, पंहिंजी दिलि खे ॿार हल्को करे वे, या क्लिनिक ते अची वे, या ॿिए कंहिं सहेली सां गॾु वेही रहे, हाले महरम। पर हिते जेको हाल महरम आहे न, उहो बि अनस्टेबल आहे, ऐं जेको हाल ॾिए पियो उहो बि अनस्टेबल आहे, माना नाहमवार आहे। पोइ अहिड़ा वाक़िया जनम वठनि था, ना गरीब शहर फाके से मर गया, अमीर शहर ने हीरे से खुदकुशी कर ली। 6 लाख जो फ़ोन अॻियां पियो हुउसि, हिकिड़ी प्रॉपर्टी डीलर हुयो, हिकिड़ो बिल्डर हुयो, ऐं पंहिंजो पाण खे ऑफिस मां लाश खणायसि। त इहो असांजे समाज जे अंदरि वॾे बिगाड़ जी अलामतूं आहिनि, इहे असांजे अंदरूनी जंगियूं आहिनि।
इहे असांजा ख़ल्फ़शार आहिनि, इहे असांजूं अफ़रा तफ़रियूं आहिनि वजूद जूं, इहे असांजे वजूद जूं रोलाकियूं आहिनि, इहे असांजे वजूद जूं जेको आहे न नाहमुवारियूं आहिनि, जेके असांखे इन नहज ते वठी थियूं वञनि, जेके इन जॻह ते वठी थियूं वञनि त असां पंहिंजी ज़िंदगी जो ख़ात्मो करियूं, अंत आणियूं, आपघात करे आज़ादी महसूस था करियूं। अच्छा डॉक्टर साहब, उहे माण्हू जेके अचानक चुपचाप रहणु लॻनि, पंहिंजो सोशल सर्कल छॾे वञनि, तव्हां उन्हनि खे जॾहिं तव्हां उन्हनि सां मिलो था कंहिं अहिड़ी जॻह ते जिते ख़ामोशी आहे, उहो इंसानु जेको हमेशह बस जी उहा सीट पकिड़े वेहे थो, का कुंड पकिड़े वेहे थो, उन्हनि जो ख़्यालु कीअं रखिजे? उहे मे बी उहे प्रिटेंड कंदा हुजनि त वी आर हैप्पी। हिकिड़ी हेतिरी थपकी आहे न, हिकिड़ो गरम जोशी वारो हथु आहे न, हिकिड़ी मुस्कुराहट आहे न, हिकिड़ो हाल पुछणु आहे न, छा हाल आहे तव्हांजो, छा हाल आहे तव्हांजो, माना इहे ॿ मुख़्तलिफ़ लहजा आहिनि। हिकिड़ो डोमिनेंट आहे, हिकिड़ो सबमिसिव आहे, महिरबानी वारो आहे, बिल्कुलु मोहबत वारो, फरमान बरदारी वारो आहे, हमदर्दी वारो आहे, ऐं ॿियो डोमिनेंट आहे, एरोगेंस वारो आहे, चिड़ वारो आहे। इन्हनि ॿिन्हिनि मां जेकॾहिं असां चूंड कयूं, जी कीअं आहियो तव्हां, ख़बर छा अथव, जीअं ॿार खे सुई हणंदा आहियूं न असां डॉक्टर, वरी हुनखे थोरी चुटी वॼाए मुस्कुराईंदा आहियूं त खिलणु शुरू थी वेंदो, सूर विसरी वेंदो। ईअं माण्हू जे अंदरि में जेके झीर आहिनि, जेके रूह जा जेके ज़ख़्म आहिनि, उन्हनि खे हल्की थपकी खपे, हिकिड़ी मुस्कुराहट खपे, हिकिड़ो जी खपे, उन सां गॾु वञी वेहो। ॾिसो हर कंहिं माण्हू वटि 24 कलाक आहिनि, या तव्हां वटि 28 कलाक आहिनि, मूं वटि को 50 कलाक आहिनि, आहिनि त असां ॿिन्हिनि वटि 24 कलाक न। उन मां निंड जा मुख़्तलिफ़ वक़्त आहिनि, तइलीम पढ़ाइण जा वक़्त आहिनि, घुमण फिरण जा वक़्त आहिनि, उनखां पोइ किताब पढ़ण जो वक़्तु आहे। माना जेके फ़ुर्सत वारा लम्हा आहिनि, जेके वांदकाई वारी विंदरूं आहिनि, उहे अलॻि आहिनि, कमकार अलॻि आहिनि, किरतूं अलॻि आहिनि, चांहि पीअणी आहे, फलाणो करिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे। इहो हिकिड़ो मेन मसइलो जेको आहे न, असां वक़्त जी क़दुरु नथा करियूं, टाइम मैनेज नथा करियूं। हाणे उहे माण्हू, उन्हनि जे लाइ ॾिसो, हर को माण्हू पंहिंजे रूह जे अंदरि फिलैंथ्रोपिस्ट आहे। ताहिरा, तव्हां ज़रूरी न आहे त कंहिंखे 5 लख रुपया ॾियो, तव्हां हुनखे इहो चओ, अदा तूं कुंड में छो वेठो आहीं, अदा तोखे को ॾुख त न आहे, अदा तोखे का तकलीफ़ त न आहे। पर जेकॾहिं आऊं उनखां पुछां बि न, ताहिरा भित ॾांहुं मुंहुं करे वेही रहे, ऐं ताहिरा खां पुछां बि न त ताहिरा अॼु ख़ैरियत आहे, अॻे छा थींदो? ॾिसो इस्लाम में 5 वक़्त नमाज़ मर्दनि जे लाइ मस्जिद में बाजमात जो वधीक सवाबु छो रखियलु आहे? छो त हुते लास्ट में जेको आहे पंहिंजा ॾुख, भई को प्रॉब्लम बि हुते जेको आहे न डिस्कस कयो वेंदो हुयो। बट आई डोंट नो हाणे बि थींदो। कम्युनिटी छा आहे? लफ़्ज़ कम्यून माना छा आहे? लफ़्ज़ कम्यून खे जॾहिं सोशियोलॉजी में लिखियो वियो त माना गॾिजी वेहणु, टू कम्यून माना गॾिजी वेहणु। पोइ उन में जॾहिं गॾु वेंदा, अॼु जेकॾहिं असां वेठा आहियूं, हाल ओरणु, लतीफ़ साईं चयो न, अची वेझे उन्हनि जे पासे में जेके जिन खे ॾिसंदे ॾुख दूर था थियनि। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त टू कम्यून जो मक़सदु इहो त गॾिजी वेहणु, हिक ॿिए खे संभालणु, हिक ॿिए जी सार लहणु, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधणु, हिक ॿिए खे जेको आहे न सो अॻियां खणी हलणु। मिसाल जे तौर ते तव्हां कंहिंखे कुझु बि न ॾियो, 5 वक़्त तव्हां नमाज़ ते मस्जिद में वञो था, उते जेॾी महिल तव्हां वञो था, जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो माण्हू मिसिंग हूंदो त पाण चोॿोल त थींदो त अॼु फलाणो कोन आयो, अॼु फलाणो, हलो भला हलूं था, गॾिजी हली उन खां पुछूं था जी। त हिकिड़ी जेका इज्तमाहियत आहे मुआशरे जी, उहा मुख़्तलिफ़ मज़हबी रस्मनि में पूरी थींदी हुई, उहा ओताकनि में पूरी थींदी हुई, उहा कचहरियुनि में पूरी थींदी। डॉक्टर साहब, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। लतीफ़ सरकार चयो त ईंदे चवई आव, वेंदे चवई वेह, छॾे सारो ॾेह, अङण अचिजे उन्हनि जे। त पोइ वाक़ई में जेके मोहबतूं ॾींदड़ हूंदा आहिनि, जिन सां तव्हां पंहिंजो हाल अहिवाल करे सघंदा आहियो, त पोइ उन्हनि सां वेहिजे, ऐं का बि परेशानी आहे, को बि टेंशन आहे, उहो ओरजे। पंहिंजे अंदरि में इंसानु पंहिंजो पाण खे ख़तमु करे रहियो हूंदो आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शुआत कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, ऐं सोना जो भरपूर साथ प्रोग्राम में मौजूदु आहे। सोना यूरिया ज़िंक कोन हल पज़ीर ज़िंक सां थिए, ज़िंक जी हिक जेतिरी तक़सीम, भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ऐं सुबुह मेहराण सां भरपूर साथ सोना जो मौजूदु आहे। सोना, यूरिया, नीम कोंड, नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतन खां तहफ़ुज़। अच्छा, ही ॿ टे लाइन्स आहिनि, ही मूं लिखियूं हुयूं ऐं जॾहिं सर जंहिं वाक़े जी ॻाल्हि कयूं पिया उनखे जॾहिं ॾिठमि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾुखु थींदो आहे को नौजवान इन तरह पंहिंजी ज़िंदगी हथु धोए ऐं दुनिया ताईं उहो पैगाम कीअं पहुचे थो, माण्हुनि ताईं उनजो मैसेज, उनजो असरु कीअं पहुचे थो। ध्यानु ॾियो उन्हनि ते जेके अव्हां जा आहिनि, जेके अव्हां खां दूरि थींदा था वञनि। ॻाल्हायो उन्हनि सां जेके चुपचाप कंहिं कुंड में वेठा आहिनि। मुलाक़ात कयो उन्हनि सां जेके अचानक सोशल सर्किल छॾे था वञनि। उहे अव्हां जा ई आहिनि, उहे अव्हां जा पंहिंजा ई आहिनि, जेके ज़िंदगी जे कशालनि खे मुंहुं ॾींदे किथे थकिजी टुटी पिया आहिनि, जेके अव्हां खां मदद नथा घुरनि, जेके अकेलाइप जो शिकार थी वञनि था, जेके अंदरि ई अंदर में का जंग विढ़नि था, जिन खे को बि रस्तो नज़र नथो अचे, जिन लाइ हर घिटी सोढ़ी थी वई आहे, जेके ऊंधाईअ जो शिकार बणिजी विया आहिनि, जेके पोइ कॾहिं बि वापसि नथा अचनि। मूंखे आइनस्टाइन जो ही कॉल तमामु सुठो लॻंदो आहे। आइनस्टाइन जो कॉल आहे त मूं लाइट जी रफ़्तार खे बि काउंट कयो आहे, पर माण्हुनि जी मुस्कुराहटुनि जे पोयां उन्हनि जी नफ़रतुनि खे मां नाहियां ॻणे सघियो। नफ़रतुनि जी ज़ंजीर खे टोड़े छॾणु घुरिजे, नफ़रतुनि जी ज़ंजीरुनि खे टोड़े छॾणु घुरिजे। उहे रवैया ई आहिनि जेके इंसान खे थकाए छॾींदा आहिनि, उहे नफ़रतूं ई आहिनि जेके इंसान खे मौत ताईं पहुचाए छॾींदियूं आहिनि। नफ़रतूं रहिजी वेंदियूं आहिनि, इंसान हलिया वेंदा आहिनि। नफ़रत, कराहत जा जज़्बात इंसान खे तबाह करे छॾींदा आहिनि। पंहिंजनि सां मुहबत कयो, उन्हनि खे पंहिंजो हुजण जो अहसासु ॾियारियो। ॿियनि जी ख़ुशियुनि खे ॾिसी अव्हां ख़ुशि थियो। उहे अव्हां जा पंहिंजा ई हूंदा आहिनि जेके मुश्किलातुनि जे वर चढ़ी वेंदा आहिनि ऐं पोइ कॾहिं बि वापसि न ईंदा आहिनि। सो डॉक्टर साहब, उहे इंसान, माशाल्लाह, थैंक यू सो मच। डॉक्टर साहब, उहे इंसान जेके तन्हा थी वेंदा आहिनि, जेके मदद न घुरंदा आहिनि, असांखे मदद घुरणु शायदि उन तरीक़े सां सेखारियो न वियो आहे। बेसिकली जेके माण्हू इन नहज ते पहुचनि था, इन हद ते पहुचनि था, उन्हनि जे अंदरि जेको आहे न सो छा चवंदा आहिनि, इर्तकाज़ जी कमी थी वेंदी आहे। माना इनिशिएट करण जी, माना शुरूआत करण जी जेका आहे न सो घटिताई थी वेंदी आहे। मेजर डिप्रेशन जेको आहे न, उनमें कमु केरु करे, उथे केरु, छा वठूं। हाणे इहो इन जे अंदरि सॼो जेको आहे सो न्यूरोकेमिकल हाइपोथेसिस अचे थो, सेरोटोनिन जो हाइपोथेसिस अचे थो, जेको कीमियाई मादो आहे दिमाग़ जे अंदरि, उनजी जेका आहे घटिताई एतिरी हद ताईं वधी थी वञे जो हू, ऐं डोपामिन जेको असांजो रिवार्ड आहे, जेको इनाम ऐं सज़ा ऐं जज़ा वारो, उनमें ख़ुशी वारो, जेके ख़ुशी वारा असांजा हार्मोन आहिनि, रतूबतूं आहिनि दिमाग़ जे अंदरि जूं, उन्हनि जो वहकरा एतिरा घटिजी था वञनि, उनजी मक़दारु एतिरो घटिजी थो वञे जो माण्हू शुरूआति करण में ॾाढी मुश्किलात ठाहे थो। छा थो थिए, जीअं मौसमूं बदिलबियूं आहिनि न, हिकिड़े ॾाके पोइ ॿिए ॾाके पोइ टे ॾाके, ईअं जेको आहे न सो ख़ुदकुशियूं, आपघातूं इहे बि पलिजंदियूं आहिनि। डिप्रेशन खे चवंदा आहिनि, जेको DSM-4 असांजो 5 TR असांजो हिकिड़ो जेको शुमारियती आहे ऐं जेको तशख़ीस वारो टूल आहे, उनजे मुताबिक़ असांखे 6 महीना लॻंदा आहिनि। को बि माण्हू हिकिड़े ॾींहं में हिकिलो न थींदो आहे, वक़्तु लॻे थो, उनखे वक़्तु लॻे थो। पहिरीं रवैया, पहिरीं ॾूरी, पोइ इख़्तिलाफ़, पोइ गॾियल समाज जा, उनखां पोइ कार्नर थींदो, पोइ पंहिंजे पाण जा अंदरि जा जेके तज़ाद, पोइ अंदरि जेको आहे न सो घुटिजंदो, घोटालो थींदो, केमिकल घटिजंदा, ऐं इहे वरी जेके आहिनि सो समाजी ऐं जिस्मानी ऐं नफ़्सियाती वार्ताऊं टई जेके आहिनि पाण में इंटरडिपेंडेंट, हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि। जेकॾहिं रवैयनि में किथे खोट ईंदी, उनजो डायरेक्ट असरु पवंदो न्यूरोकेमिकल ते, वरी उनजो डायरेक्ट असांजी समाजी हालत ते पवंदो, रहणी कहणी ते पवंदो। इहो पोइ असांखे जेको आहे न सो हिकिड़ी अजीब क़िस्म जी अबतरी ॾांहुं वठी वेंदो। ॾुख हिकिड़े ॾींहं में माण्हू जे अंदरि कोन ईंदा आहिनि। ॾिसो, अखियूं आलियूं हूंदियूं आहिनि, अखियुनि में लुड़क इंतज़ार में हूंदा आहिनि, छो त लुड़क अखियुनि खे तर कंदा आहिनि।
अखि जे अंदरि खुश्की न थिए उनखे तर कंदा आहिनि, पर जेके असांजा लैक्रीमल ग्लैंड आहिनि, जेके लुड़कनि वारा गुदूद आहिनि, उहे तॾहिं उथलंदा आहिनि, आबशारनि वांगुरु वहंदा आहिनि। जॾहिं उन्हनि न्यूरोकेमिकल जे अंदरि को मामिलो थिए, उन न्यूरोकेमिकल जो असरु वरी रवैयनि ते थिए। ॾिसो बेसिकली धकु लॻंदो आहे न, त उते जेको आहे न सो ॻाढ़ाण थींदी ऐं उनजो टेम्परेचर वधंदो, सोॼी थींदी, ठीकु आहे, ऐं फंक्शन घटिजबो आहे। इहो असांजी सर्जरी जे हिसाब सां ॿुधाईंदा, जिते को धकु लॻंदो आहे या कुझु थींदो आहे त उते उहो एरिया गरम थी वेंदो आहे। तव्हांखे धकु लॻंदो न त उहो एरिया गरम थींदो, माना टेम्परेचर वधंदो, उनजो ॻाढ़ाण वधंदी, सोॼी थींदी ऐं उहो एरिया कमु न कंदो। ईअं ई जेको आहे न असांखे जॾहिं रूहानी धकु लॻंदो आहे न त पोइ उहो उन लैक्रीमल ग्लैंड्स जे अंदरि सिक्रेशन्स खे वधाईंदो आहे, पोइ हिकिड़ा नेणनि जा आबशार किरंदा आहिनि, पोइ नियाग्रा फॉल खां बि वधीक तेज़ किरंदा आहिनि, पोइ के विहाणा पुसाईंदा आहिनि ऐं के राह पुसाईंदा आहिनि, के रुमाल पुसाईंदा आहिनि, के कमीज़ूं पुसाईंदा आहिनि। पोइ इहो हिकिड़ो विजूदी वारदात आहे, इहा पोइ हलंदी रहंदी आहे। पोइ इहो न्यूरोकेमिकल दिमाग़ जा जेके आहिनि सो असांखे हेकलो करे छॾींदा आहिनि। सही सही। हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो माण्हू कॾहिं न थींदो, उन्हनि खे जज कयो तव्हां। असांजो रोज़ जो कमु आहे, रोज़ क्लिनिकनि ते अचनि था माण्हू, इवन आबघात जी नहज ते पहुची वेंदा आहिनि ऐं कुदरती तौर ते जेकॾहिं उन्हनि मां के पहुची वेंदा आहिनि या अटैम्प्ट कंदा आहिनि या जेके आहिनि सो जेको आहे न सो घटि लेथल अटैम्प्ट कंदा आहिनि, त जॾहिं अची वेंदा आहिनि त पोइ असां उन्हनि जी जेका आहे न सो रहनुमाई कंदा आहियूं, काउंसलिंग कंदा आहियूं, उन्हनि जी जेका आहे सो मुख़्तलिफ़ साइकोथेरेपीज़, मुख़्तलिफ़ दवाऊं ॾींदा आहियूं, त उन्हनि सां उहे जेके रंजियल रूह जेके आहिनि, जेके रंडियल रूह जेके आहिनि, ज़ख़्मी रूह जेके आहिनि, उहे कुझु सुकून महसूसु कंदा आहिनि, आसीस महसूसु कंदा आहिनि, थधाण महसूसु कंदा आहिनि, छांवरो महसूसु कंदा आहिनि ऐं ॾुखनि जे जेको पहाड़ आहिनि उन्हनि मां थोरो हेठि लही ईंदा आहिनि। ॾिसो तव्हां हीउ जेको लिखियो आहे न, इहा तव्हांजे वजूद जे, तव्हां जेको फ़नकार आहियो, तव्हां अदाकार आहियो, तव्हां कंपेयर आहियो, तव्हां हसास आहियो, तव्हां शाइर आहियो, तव्हांजे दिलि जे अंदरां इहे फुटी निकितियूं आहिनि ॻाल्हियूं। तव्हांखे उहो वाक़ियो, तव्हां जेको ॾिठो, तव्हां जेको ॿुधो, जेको माण्हू जेको तव्हां मुल्तान जो छोकिरो चयो, यंग, ख़ूबसूरत ऐं बहितरीनु, त उहो तव्हांखे पंहिंजो लॻो। हसास दिलूं जेके आहिनि न, जीअं जेको हर हवा सां गॾु वणनि जूं लामूं लुॾंदियूं आहिनि, ईअं हसास दिलूं हर वाक़िए ते झुॿंदियूं आहिनि, तड़पंदियूं आहिनि ऐं परेशान थींदियूं आहिनि। किथे बि वाक़ियो थिए, इंसानियत इंसानियत हूंदी आहे। असांजो रिश्तो जेको आहे न, असांजो जेको तालुक़ु आहे, असांजो जेको, असां वेठा हुआसीं हिकिड़ी महफ़िल में, हिकिड़े माण्हू खे चयो, मूं पाण त भाउ आहियूं, चई साईं तूं फलाणो ऐं फलाणो, मूं चयो ॾाढो आदम केरु हो, ॾाढी हवा केरु हुई। सही पिया चओ, बिल्कुलु बिल्कुलु। किथे न किथे त असांजा ॾाढाणा मिलनि था न। हा बिल्कुलु, इंसान जो दर्द महसूसु करे थो। अच्छा डॉक्टर साहब, गैर यकीनी वारा मामला या वजूद ते वारदातूं, उन्हनि खां इंसान कीअं पासीरो थिए, कीअं पंहिंजो पाण खे बचाए? बहितरीनु सवालु आहे जो कॾहिं जो। बेसिकली थिए छा थो, एक्सप्रेस करणु सिखो, ॻाल्हाइणु सिखो, पंहिंजे हक़ लाइ उथणु सिखो, पंहिंजी ॻाल्हि चवण जी सघ रखणु सिखो। सही। उनखां पोइ उन जे अंदरि हकारियत विझो। असांखे अॻु भरो थियणो पवंदो न, मथां रुठाई न रहनि। कुझु त तूं अॻु भरो थी न, त कुझु रुठाई न रहनि। त असांखे रुसियल नाहे रहणो। ॾिसो अना हिकिड़ो देह आहे, ठीकु आहे, अना हिकिड़ो वॾो देह आहे, जंहिंखे हिकिड़ी मम आहे, जंहिंखे तव्हां मारींदव त तव्हां ॾाढा सुकून में हूंदव। जेकॾहिं हुन देह खे तव्हां छुड़वा के छॾींदो त उहो बदमस्त थींदो। सही। हू जेको आहे न सो तव्हां ते राज कंदो जी, ऐं तव्हां हुनजे असर में, तव्हां हुनजे जेको आहे न सो कब्ज़े में हूंदो। पोइ हू तव्हां खां मुख़्तलिफ़ कुदा कम कराईंदो, जेको अना जो देह आहे। पर उन ई जॻह ते मूं जेको सवेरे चयो न त माण्हू हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो न थींदो आहे, पर उहे हिकिले थियण वारा, करण वारा बि असां ई आहियूं न। कॾहिं न कॾहिं आऊं अलाह ताला खां हिकिड़ी दुआ घुरंदो आहियां त मुंहिंजा मालिक मुंहिंजी ज़बान सां, मुंहिंजे कंहिं अमल सां कंहिंजी दिलि आज़ारी न थी। भले मुंहिंजी केरु करे वञे दिलि आज़ारी, ॾियण वारा थियो न, वठण वारा न थियो न। जॾहिं तव्हां ॾियण वारा थींदो त समाज ई तब्दील थी वेंदो, हिकिड़ी नई रवायत अची वेंदी।
हिकिड़ो वॾी तब्दीली अची वेंदी ऐं तब्दीली हमेशह रूहनि सां थींदी आहे। तब्दीली को पैसे सां, को 50 माण्हुनि सां, को जेको आहे न सो हिमत भरियनि ऐं डामेज माण्हुनि सां कोन थींदी आहे। तब्दीली हमेशह रूह सां कबी आहे, अंदर खां थींदी आहे, फ़र्द खां थींदी आहे, पोइ मुआशरनि न विरहाइबी आहे। डॉक्टर साहब तव्हां बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। जॾहिं गैर यकीनी जी ॻाल्हि कयूं था त उते पैसो विच में नथो अचे। असां उन अमीर ॿार खे बि उन गैर यकीनी में ॾिसूं था ऐं उन ग़रीब ॿार खे बि कॾहिं न कॾहिं तव्हां गैर यकीनी में ज़रूरु ॾिसंदा हूंदव। वजूद जेके वारदातूं हूंदियूं आहिनि उहे अमीर ते बि थियनि थियूं, उन ई तरीक़े सां ग़रीब ते बि थियनि थियूं। उते पैसे जो ॾियणु वठणु न हूंदो आहे। डॉक्टर साहब, असांजे मुआशरे में जॾहिं असां नज़र फेरायूं था, असांखे उहो तबिको बि नज़र अचे थो जेको अमीर तबिको आहे ऐं जेको ग़रीब तबिको आहे। इन्हनि ॿिन्हिनि जी जेका जंग आहे, इनखे सम्झी छॾणु हिकिड़ो उहो सब्जेक्ट जिथे तव्हां उन शइ खे सम्झी वञो, इहो हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे। ऐं उन खां पोइ तव्हां नॉर्मल लाइफ, नॉर्मल रूटीन में अची वञो, जेको करे सघो था उहो कयो, महिनत जारी रखो। ॾिसो, बेसिकली जॾहिं असां पंहिंजी ज़रूरतनि जो कैनवास वधायूं था, हा बिल्कुलु, जॾहिं असां विंडो शॉपिंग पंहिंजे ज़रूरतनि जी वधीक था करियूं, पोइ असांजे अंदरि हिकिड़ा अजीब अहसास जनम था वठनि। उहे अहसास असांखे उन हासिलात जे पोयां डोड़ाइनि था ऐं उहा हासिलात असांजे वजूद जे विथ खां वधीक आहे। उहा जेका हासिलात आहे न, उहा असांजे वजूद जी विथ। मूं तव्हांखे चयो न, तव्हां वटि मूंखे 10 रुपया खपनि, तव्हां चयो न डॉक्टर साहब वटि 5 रुपया न, ऐं तव्हांखे ऑफर करे सघां थी 5 रुपया खणो। पोइ जॾहिं तव्हांजो मूंसां दिली लॻाव हुजे, तव्हांजो का उनसियत हुजे, तव्हांजो को मुंहिंजे मथां हिकिड़ो क्रेडिट हुजे, पोइ तव्हां छा कंदव? पोइ तव्हां जेको आहे न सो उन हासिलात जे लाइ पंहिंजी विथ खे वधाईंदव त मूंखे डॉक्टर शाहनवाज़ खे 10 रुपया करे ॾियणा आहिनि। जॾहिं करे ॾियणा आहिनि, पोइ रहमानी कुवतूं बैक थी वेंदियूं, शैतानी कुवतूं हावी थी वेंदियूं। पोइ तव्हां कंहिंजे पर्स मां कढंदो, किथां कंदो त हिकिड़े वजूद खे त ख़ुशि कयां, हिकिड़े माण्हू खे त ख़ुशी ॾियां। हसास त तव्हां आहियो। ईअं असां छा था करियूं, उन जेके हासिलात वारी आहे न शइ, उनजी विथ वधाइण जे लाइ असां पोइ मुख़्तलिफ़ हीला बहाना करियूं था। हाणे इहो जेको जहिड़ो आहे मुतमिन, त ॾिसो, अमीर बि कणक जी मानी खाईंदो, डॉक्टर शाहनवाज़ बि कणक जी मानी खाईंदो, ताहिरा बि कणक जी मानी खाईंदे, तव्हांजो कैमरामैन बि कणक जी मानी खाईंदो, या माना हिकिड़े 2 ढगड़ खाईंदो। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे उहो इहो आहे त उन विथ खे वधाइण जे लाइ जेका असां हासिलात जी विंडो शॉपिंग था कयूं, उन सां असांजा अहसास मजरूर था थियनि। पोइ असां कंहिं न कंहिं मुख़्तलिफ़ मीन्स जो इस्तेमालु था करियूं, जंहिंखे चवंदा ॾेखाव जेको। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। डॉक्टर साहब, वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। मां चाहींदसि त तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे। ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं हलनि पियूं। टाइम कीअं ख़तमु थी वेंदो आहे, डॉक्टर साहब मौजूदु हूंदा आहिनि त ख़बर न पवंदी आहे। ॾाढे सुहिणे अंदाज़ में प्रोग्राम अवां ताईं पहुचंदो आहे। सुबुह महिराण अवां जी नज़र में ऐं अॼु जो टॉपिक अवां जी नज़र में ऐं तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं। बुनियादी तौर ते सुबुह महिराण सदाईं ख़ूबसूरत हूंदो आहे। थैंक यू सो मच। ऐं जंहिं प्रोग्राम हूंदो आहे त उहो ॾींहुं त अञा वधीक ख़ूबसूरत हूंदो आहे। ऐं रोज़ अच्छा, तव्हां लकीली जॾहिं खां सुबुह महिराण शुरू थियो आहे, त राति जॾहिं क्लिनिक तां ईंदो आहियां त तव्हांजो रिपीट प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदो आहियां। ऐं ॾाढा ख़ूबसूरत महिमान, तव्हां ख़ूबसूरत मेज़बान हूंदा आहियो ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ऐं उहे असांखे वरी हिकिड़ो नओं उत्साह ॾींदियूं आहिनि। त चवण जो मक़सदु आहे त हीअ सुबुह महिराण, हीअ सॼी सिंध, हीअ दुनिया जो गोलो, हीअ सॼी दुनिया हिकिड़ी नई उमेद जी तलाश में आहे। उहा हकारी उमेद इंसानियत जी अलम बरदारी जे लाइ अॻियां वधे, त इंसान जो ॻाट ऊचो थिए, इंसानियत जो ॻाट ऊचो थिए। जेकॾहिं 2 विखूं असांजे खणण सां इंसानियत जो ॻाट ऊचो थो थिए, त उहो मुंहिंजे लाइ, तव्हांजे लाइ, सॼी हिन दुनिया जे ॻोल्हे जे हर माण्हू जे लाइ हिकिड़ी वॾी विथ हूंदो। ऐं उहा वॾी विथ उनखे विरची न वेहण ॾींदी। बिल्कुलु, बिल्कुलु। ऐं हिकिड़ी नई दुनिया जी तलाश में असां सभु सरगर्दान थी वेंदासूं, जंहिंमें अमन हुजे, ख़ुशियूं हुजनि। थैंक यू सो मच डॉक्टर साहब फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हांजा ख़ूबसूरत लफ़्ज़ सुबुह महिराण प्रोग्राम में शामिलु थिया। ऐं मां स्टार्टिंग में बि चयो, आई थिंक मां विच में बि चयो आहे, लास्ट में मां ज़रूरु चवंदसि, डॉक्टर साहब जी प्रेज़ेंस में प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में व्यूवर्स कंडक्ट करे सघियसि ऐं अवां ताईं प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो। तव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं डॉक्टर साहब। व्यूवर्स, सुबुह महिराण प्रोग्राम में
भरपूर साथ मौजूदु रहियो सोना जो। सोना सां ई आहे कामयाबी, इनामी तक़सीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोंड, सोना यूरिया नीम कोंद ऐं सोना बोरान DAP ख़रीद कयो ऐं ॿोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रेच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु ट्रैक्टर, मोटरसाइकिल, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन खां अलावा बेशुमार इनाम खटण जो मौक़ो हासिलु करियो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।